हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भाई शाह विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? ऐं कल्ह इस्लामाबाद में तव्हां ॾिठो त मौसम ओचितो ई ओचितो मंझंदि जो चेंज थी वियो ऐं उन खां पोइ जेका हिकिड़ी बरसाति शुरू थी, मींहुं जेको वसियो ऐं उहो मींहुं अहिड़ो ख़तरनाक थी वियो जंहिंमें बाक़ाइदा जेको आहे ॻड़ो आसमान तां किरियो आहे ऐं उहो बि एॾो वॾो वॾो ॻड़ो किरियो आहे। हिकिड़ा त नंढे नंढे साइज़ जा बॉल टाइप नंढा हूंदा आहिनि, बर्फ़ जा टुकड़ा, ही बाक़ाइदा अधु सिर जेतिरो जेको आहे न ॻड़ो हिकिड़ो किरियो हूंदो ऐं एॾो ॻड़ो किरियो आहे जो सॼी ज़मीन, सॼा रोड अछा थी विया आहिनि। एतिरे हद ताईं जो इस्लामाबाद जा जेके आसे पासे में जेके नंढा 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 ॻोठ जेके थियनि, जेके कच्ची आबादी जंहिंखे चइजे, उते घरनि जूं छतियूं किरी पियूं, घरनि जूं भितियूं किरी पियूं, उन मलबे जे हेठां नंढड़ा ॿार दफ़न थी विया ऐं कुझु नौजवान हुया उहे मरी विया। यानी एतिरो नुक़सानु, इहो कुदरती आफ़ात आहिनि जंहिंमें तौबा करणु घुरिजे। गाॾियूं तव्हां ॾिसो, जेके पार्किंग प्लॉट्स में जेके गाॾियूं बीठियूं हुयूं उन्हनि जो बे इंतिहा नुक़सानु थियो, विंड स्क्रीन उन्हनि जूं टुटी पियूं ऐं जेको आहे पंहिंजो छतियूं, बॉनेट्स उन्हनि जा, उन्हनि में डेंट्स पइजी विया ऐं एॾो नुक़सानु उते थियो आहे जो मां हिकिड़े छोकिरे जी वीडियो पई ॾिसां ऐं उहो छोकिरो अंदरि गाॾी में वेठो आहे, पार्किंग प्लॉट में बीठो आहे ऐं उहो रड़ियूं थो करे बाक़ाइदा, चवे थो त अल्लाह साईं खां माफ़ियूं घुरो, तौबा कयो, हे कुदरती आफ़ात आहिनि जंहिंसां असां नथा विढ़ी सघूं, इहा हक़ीक़त आहे। असां तौबा करे सघूं था, असां इन्हनि शयुनि सां नथा विढ़ी सघूं, असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह साईं खां माफ़ी घुरी सघूं था, तौबा करे सघूं था। हुन छोकिरे वीडियो ठाही आहे, पंहिंजी बि वीडियो ठाही अथई, पोयां ॾेखारे थो त बैक सीट ते जेको आहे केॾी बर्फ़ किरी आहे, ॻड़ो बाक़ाइदा किरियो आहे। वरी उते जेको आहे वणु हुयो हिकिड़ो, जेको वणु किरी करे हुनजी गाॾी जो जेको आहे शीशो भञी अंदरि गाॾी में किरियो आहे उहो वणु ऐं उन खां पोइ जेको आहे हुनजी अंदरि जेको जेका हुनजी विंड स्क्रीन आहे उन ते बाक़ाइदा हिकिड़ा स्क्रैचिस पइजी विया आहिनि, जेको कंहिं बि वक़्तु उनजी विंड स्क्रीन फाटी करे हुन में उनखे लॻी सघे पई। त इहे जेके आहिनि न कुदरती आफ़ात आहिनि, इन्हनि खां अल्लाह साईं जी पनाह घुरणु घुरिजे। ऐं मां त इहो बि ॿुधो आहे, मूंखे नाहे ख़बर त मां छो त कल्ह एतिरी घणी न्यूज़ न ॾिसी सघियमि, पर इलाही माण्हुनि जो चवणु आहे त फजर जे टाइम को ज़लज़लो आयो हुयो सुबुह जो, उन खां पोइ मंझंदि जो ही जेको आहे मींहुं वसियो आहे ऐं जेको हिकिड़ो हेल स्ट्रोम जी ख़तरनाक वारी सूरत इख़्तियार कई अथई ऐं वरी जेका खिवण किरी आहे उते मैदानी इलाइक़नि में जिते कचा कचा घर हुजनि, उहा बि ख़तरनाक क़िस्म जी खिवण किरी आहे। सो ही कुदरती आफ़ात आहिनि, अल्लाह साईं खां पनाह घुरो, तौबा कयो ऐं जॾहिं बि अल्लाह साईं खां दुआ घुरो था त रहमत वारी बरसाति जी दुआ घुरो त अल्लाह साईं उहा असांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थिए, असांजे लाइ ज़हमत या नुक़सानु न थिए। त हींअर असां कराची में बि ॿुधूं था, ऑल ओवर सिंध पाकिस्तान, इहो पंहिंजो पंजाब समेत ॿुधूं था त बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो, छो त हीट वेव आहे। हीट वेव शायदि 2-3 हफ़्ता हलंदी। उन खां पोइ ॿुधूं था त अर्ली साइन्स ऑफ रेन पाकिस्तान में ज़ाहिर थींदियूं, स्पेशली कराची में, ऐं उहे बि जेको आहे मतिलबु मामूल खां वधीक बरसातूं एक्सपेक्ट असां करे रहिया आहियूं हिन भेरा। पर ही जेको आहे न अर्ली मेटरोलॉजिस्ट जी जेको आहे न हिकिड़ी प्रिडिक्शन आहे त जॾहिं इहा ईंदी आहे त उन वक़्तु सिम्टम्स चेंज बि थी वेंदा आहिनि। 100% हो बि सही न हूंदा आहिनि। 100% सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे, जेका अल्लाह खे ख़बर आहे त हू छा करे रहियो आहे, छा न करे रहियो आहे, असांजे लाइ छा बहितरु आहे, असांजे लाइ छा बहितरु कोन्हे को, त उहा सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात खे ख़बर आहे। ही अर्ली साइंस आहिनि, अर्ली प्रिडिक्शन्स आहिनि मेटरोलॉजिस्ट जूं, जेकी थी सघे थो त जॾहिं उहो वक़्तु अचे त हू चेंज बि थी सघनि थियूं। पर एहतियात इहो आहे त जॾहिं बि इन टाइप जो मौसम थिए थो त एहतियाती तदाबीर तव्हां लाज़मी खणो। तव्हांखे ख़बर आहे असांजे कराची में
रोड रस्तनि जा हाल जाइ जाइ ते टुटल आहिनि रोड, स्पेशली बाइकर्स जॾहिं बि निकिरंदा आहिनि त ॾाढा नुक़सान थींदा आहिनि। त जॾहिं बि तव्हां पंहिंजी फैमिली सां निकिरो अहिड़े हालातनि में त तमामु घणा प्रिकॉशन्स वठी करे निकिरो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हीअ रूट जेकॾहिं मां वठां थो ऐं हिन रूट ते खॾा आहिनि, नाला आहिनि, रोड भॻल आहिनि, त उहो रोड तव्हां पंहिंजी फैमिली ॿारनि सां न वठो। तव्हां डाइवर्ट थी वञो, कंहिं ॿिए पासे हलिया वञो, पर उहे रोड रस्ता हाणे त ख़बर पइजी वई आहे हर कंहिंखे। ट्रैवल एतिरो थो इंसानु करे, रोज़मर्रा जी ज़िंदगी में ॿाहिरि निकिरे थो, ऑफिस थो अचे, स्कूल कॉलेजिस ॿारनि खे छॾे थो, हूअं ई बि कमनि सां ॿाहिरि निकिरे थो। त हाणे त असांखे रोड रस्ता कराची जा रटिजी विया आहिनि। हाणे असांखे ख़बर आहे त भई फलाणो रोड सेफ आहे असांजे लाइ या फलाणो रोड सेफ न आहे। त इन जे करे एहतियात पंहिंजे हथ में आहे ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां एहतियात कंदा। ऐं जॾहिं बि अहिड़ो मौसम थिए त अल्लाह साईं खां माफ़ी घुरो, पनाह घुरो ऐं पंहिंजे लाइ, पंहिंजे घर वारनि जे लाइ दुआ लाज़मी कयो। त पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं ऐं अॼु बि असां वटि डॉक्टर आहिनि ऐं अॼु जेको आहे असां वटि ज़बरदस्त हिकिड़ो टॉपिक हूंदो जंहिं ते असां डॉक्टर साहिब सां ॻाल्हाईंदासीं। एक्चुअली छा आहे जो तव्हांखे पाण खे ख़बर आहे त असांजी जेका नौजवान नसल आहे, सिर्फ़ु नौजवान न, इलाही नंढा ॿार बि, साइकोलॉजिकल इशूज़ तमामु घणा आहिनि। ऐं असां जेकॾहिं कंहिंखे प्रिफर कंदा आहियूं त तव्हां कंहिं सुठे साइकेट्रिस्ट खे ॾेखारियो त माण्हुनि जे माइंड में इहो आहे त मां चरियो थोरी आहियां जो मां साइकेट्रिस्ट ॾे वञा। भाई साइकेट्रिस्ट जो मक़सदु इहो न आहे त तव्हां चरिया आहियो या तव्हां चरियनि जे डॉक्टर ॾे था वञो। साइकेट्रिस्ट उहो आहे जेको तव्हांखे बाक़ाइदा रीड थो करे, तव्हांजे सिम्टम्स खे सम्झे थो ऐं तव्हांखे हू प्रॉपर गाइड थो करे, मेडिकेशन्स तव्हांखे ॾिए थो ऐं तव्हांखे ॿुधाए थो त तव्हांजी जेका हिन वक़्तु जेका ज़हनी कंडीशन आहे उहा कहिड़ी तरफ़ वञी रही आहे। आया तव्हां नॉर्मल आहियो या वाक़ई तव्हां जेको आहे कंहिं ॿी तरफ़ वञी रहिया आहियो। त कंहिं साइकेट्रिस्ट ॾे वञणु, पंहिंजो ट्रीटमेंट कराइणु, इन में का ख़राबु ॻाल्हि कोन्हे का। जॾहिं बि तव्हां पंहिंजी का कंडीशन ॾिसो था, स्ट्रेस्ड आहियो या डिप्रेशन में आहियो या तव्हांखे एंज़ाइटी आहे, वर्क एंज़ाइटी बि थींदी आहे, फैमिली में माण्हू वेही न सघंदो आहे, हिकिड़ो क्राउड एंज़ाइटी थींदी आहे, इलाही क्राउड एंज़ाइटी थींदी आहे। त इहे शयूं डॉक्टर सां डिस्कस करणु अर्ली टाइम में सही हूंदो आहे, बजाए जो तव्हांजी तबियत अञा वधीक बिगड़े, तव्हांजो केस अञा ख़राबु थिए त उहो ग़लति आहे। मुंहिंजे ख़्याल सां जॾहिं बि तव्हां पंहिंजे अंदर में का बि चेंज महसूसु कयो था त फ़ौरन कंहिं सुठे साइकेट्रिस्ट खे कंसल्ट कयो, उन ॾे वञो ऐं उन सां लाज़मी ॻाल्हायो। ॿियो, असांजे नौजवान नसल में हिकिड़ो जेको नशे जी आदत आहे, असांजी नौजवान नसल जेको आहे हिकिड़ी, मां चवां थी त 35% असांजा नौजवान सेफ आहिनि, बाक़ी जा जेके असांजा नौजवान आहिनि उहे हिकिड़ी नशे जी लत में लॻी चुका आहिनि। सो इन हवाले सां बि असां डॉक्टर साहिब सां ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु आहिनि डॉक्टर हीरालाल लोहाणो, डायरेक्टर साइकेट्रिस्ट एंड एडिक्शन सेंटर। उनखां अलावा राज पंवार असां सां गॾु हिते मौजूदु आहे, जेके सिंगर आहिनि। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो सर? ठीकु आहियो? ठीक ठाक, बिल्कुलु। तबियत ठीकु आहे तव्हांजी? जी जी, शुक्र आहे, बिल्कुलु। सर, जीअं मां ॻाल्हि कई त साइकेट्रिस्ट खे जेको आहे अप्रोच करण में असांजी आवाम ॾाढो डिॼंदी आहे, त इन जो मेन कॉज़ त शायदि तव्हां ई बहितर ॿुधाए सघो था। मां त कुझु चंद शयूं चयूं आहिनि, पर मेन कॉज़ छा आहे इन जो? इन जो सभिनी खां पहिरीं तव्हांजी महिरबानी, तव्हांजी पूरी टीम जी महिरबानी जो तव्हां इन इशू ते, इन अहिड़े जेको आहे सो हार्ट इशू आहे इहो, ऐं जेको ज़रूरी बि आहे, ऐं असीं अक्सर जेको आहे सो इन जे लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में वेंदा रहंदा बि आहियूं ऐं अवेयरनेस या अवामी आगाही जे हवाले सां बि इन ते माण्हुनि सां डिस्कस कंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं त कीअं ज़हनी सिहत जो ख़्यालु रखिजे। इन खे जेको तव्हां हाणे ज़िक्र कयो त इन खे सोशल स्टिग्मा चवंदा आहियूं। सोशल स्टिग्मा खे पाण सिंधी में खणी ईअं चऊं त जेको आहे सो शर्मिंदगी। हाणे इन में फ़र्क़ु इहो आहे त छाकाणि त अञा बि हिन वक़्तु बि जेको आहे सो काफ़ी अवेयरनेस, काफ़ी आगाही जे बावजूद बि जेको आहे सो जॾहिं सोशल मीडिया एॾी एक्टिव आहे, माना तव्हां ॾिसो त पहिरीं प्रिंट मीडिया हुई, इलेक्ट्रॉनिक मीडिया, हाणे उहे बि सोशल मीडिया जो मोहताज आहिनि। त एतिरी पब्लिक अवेयरनेस हुजण जे बावजूद अञा बि सोशल स्टिग्मा आहे, जेका असांखे सभिनी खे, सिर्फ़ु डॉक्टर्स खे न,
सिर्फ़ु मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स खे न, सिविल सोसाइटी खे न, पर असां सभिनी खे फ़र्दनि यानी उनमें पंहिंजी कंट्रीब्यूशन करणी पवंदी, छाकाणि त ज़हनी सिहत सभिनी जे लाइ ज़रूरी आहे, सिर्फ़ु असांजे लाइ, डॉक्टरनि जे लाइ न, मरीज़नि जे लाइ न, पर पूरी सोसाइटी लाइ, पूरी आवाम लाइ, सभिनी लाइ ज़हनी सिहत जेका आहे सा एतिरी ज़रूरी आहे। जीअं पाण चवंदा आहियूं त हेल्थ इज़ वेल्थ, तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे, बेशक तीअं आउं इहो चवंदुसि त तव्हांजी ज़हनी सिहत ई तव्हांजी असुल दौलत आहे। यूअर मेंटल हेल्थ इज़ यूअर ट्रू हेल्थ या ट्रू वेल्थ, ठीकु आहे। सो इनखे जेको आहे सो पहिरीं त काफ़ी सारी जेके असां स्टिग्मा हुई, पर हाणे काफ़ी जेको आहे सो अवेयरनेस जे करे, पर उन इहो मक़सदु कोन्हे त हाणे उहा स्टिग्मा ख़तमु थी वई आहे, अञा बि उहा स्टिग्मा आहे ऐं रहंदी, छाकाणि त असां जंहिं सोसाइटी में रहूं था उन में जेको आहे सो जीअं तव्हां पाण ज़िक्र कयो त जेको बि ज़हनी बीमारियुनि या ज़हनी हवाले सां जेको बि मसइलनि जो शिकार हूंदो आहे, उहो त डॉक्टर वटि वञण खां, उन कंसर्न डॉक्टर वटि वञण खां कीबाईंदो आहे। उनजो मेन मसइलो इहो आहे, छाकाणि त उन्हनि जो इहो हूंदो आहे त असां वटि माशरे में जेकॾहिं कंहिंखे ख़बर पए त हिन घर में को ज़हनी मरीज़ या को नशे वारो मरीज़ आहे, त उहो उनजी सोसाइटी ते, उनजी बिरादरी में, उन्हनि जे यारनि दोस्तनि में, उनजे हल्का अहबाब में इहो जेको आहे सो हुनखे शर्मिंदगी थींदी त हिन जो ॿारु या हिन जो घर भाती जेको आहे या हिन जी घर भातियाणी जेका आहे उहा ज़हनी बीमारी में मुब्तला आहे। सो इन सिर्फ़ु इन स्टिग्मा खां बचण जे लाइ हू वञण खां लाराईंदा आहिनि, ऐं उनमें इहो न ॾिसंदा आहिनि त उनजे करे, उनखां अवॉइड करण जे करे, उन बीमारी खे लिकाइण जे करे उहो मरीज़ केतिरो लोड़े थो या भोॻे थो, ऐं उहा बीमारी जॾहिं शुरू में ई डायग्नोस थिए त हर बीमारी, जीअं ॿियनि बीमारियुनि जो, जिस्मानी बीमारियुनि जो इलाजु आहे, तीअं हर ज़हनी बीमारी जेका आहे सा क़ाबिल इलाजु आहे। सो असांखे उनजे लाइ जेको आहे न, हिकिड़ो फ़र्द तौरु न, पर हिकिड़े सम्झो त इदारे तौरु, जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाड़े में, मिटनि माइटनि में, घर में, किथे बि कम्यूनिटी में, सोसाइटी में को बि अहिड़ो ॾिसो त उनखे इहो सही तरीक़े सां गाइड करियो, उनजी रहनुमाई करियो, उनखे ॿुधायो, सही नमूने सां रस्तो ॾेखारियो त हिनखे वधीक बचाइण जा, छाकाणि त शुरू में जॾहिं डायग्नोस थिए थो त पोइ जल्दी बीमारी ठीकु थी सघे थी, पर जेकॾहिं उहा बीमारी वधंदी वेंदी त उनजी शिदत वधंदी वेंदी त पोइ उहो वरी क़ाबिल इलाज त हूंदी, पर उनखे ॾाढी ॾुखियाई थींदी, छाकाणि त उहो फ़र्द जेकॾहिं घर जो की पर्सन आहे, घर जो संभालींदड़ आहे, जेकॾहिं उहो बीमार थी थो वञे, हिन में थोरो फ़र्क़ु आहे त जेकॾहिं जिस्मानी बीमारी में को बि माण्हू कंहिं बि मसइले जे करे मुब्तला थिए थो त उहो पाण डॉक्टर वटि हली वञे थो, पर ज़हनी मसइलनि जे हवाले सां जॾहिं बि को मुतासिर थिए थो त उनखे, यानी की उन जो शऊर न हूंदो आहे बीमारी जो, पोइ उनखे ज़ोरी ज़बरदस्ती आंदो वेंदो आहे, माइट वठी ईंदा आहिनि, दोस्त वठी ईंदा आहिनि, पाड़े वारा वठी ईंदा आहिनि, या के समाजी कारकुन हूंदा आहिनि, उहे वठी ईंदा आहिनि उन इलाजु करण लाइ, पर उहा बीमारी जॾहिं तुर्त ई जॾहिं ज़ाहिर थिए, उनजो तुर्त इलाजु थिए त उहो शख़्स जेको घर जो की पर्सन हुजे थो, त मुंहिंजे ख़्याल में त पोइ इहो माशरे लाइ बहितरु थींदो, उन घर लाइ बहितरु थींदो, उन फैमिली लाइ बहितरु थींदो त उनखे तुर्त जेकॾहिं इलाजु कराए। जीअं आउं तव्हांखे हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियां त जेकॾहिं थधि, ज़ुकाम, बुख़ार, शुगर, ब्लड प्रेशर जा मरीज़ आहिनि, जेके बि आहिनि, उहे पाणे डॉक्टर ॾे हलिया वेंदा आहिनि, उहो जॾहिं बि उनखे को मसइलो थींदो आहे त उहो वञी डॉक्टर खे ॾेखारे ईंदा आहिनि, पर ज़हनी मसइलनि में उहो मरीज़ जेको आहे सो उनमें शऊर न, हू पंहिंजे पाण खे बीमार सम्झंदो ई कोन्हे, तंहिं करे हुनखे जेको आहे सो हेल्प जी, मदद जी ज़रूरत हूंदी आहे, असां सभिनी खे गॾिजी उनजी मदद करणु खपे, छाकाणि मदद हू अकेले सिर नथो करे सघे केरु मुंहिंजी, त उनमें इनखे असीं चवंदा आहियूं ट्रायंगल टीम वर्क, मरीज़, घरवारा ऐं प्रोफेशनल्स, यानी ट्रायंगल टीम वर्क, इहो टिकुंडो जेको आहे ठहियलु, जंहिंमें मरीज़, घरवारा ऐं डॉक्टर्स या उन्हनि जो उन सां वाबस्ता जेको स्टाफ आहे उहो, त असांखे सभिनी खे हिकिड़ो जेको आहे सो इंसानु हुजण जे नाते त जेकॾहिं ॾिसूं था केरु बि तकलीफ़ में आहे या केरु बि ज़हनी मसइलनि में यानी की मुब्तला आहे, त असीं कोशिशि करे उनखे सही जॻह ते, सही डॉक्टर वटि मोकिलियूं। जीअं मिसाल जी ॻाल्हि, तव्हां हीअं रोडनि जी बि ॻाल्हि कई, त हुते जेकॾहिं कंहिंजो बि एक्सीडेंट थी थो वञे त उनखे सभु फ़ौरन चवंदा त हिनखे एमरजेंसी में खणी वञो या ट्रामा सेंटर में खणी वञो या आर्थोपेडिक वारे ॾे खणी वञो। असां चाहियूं था त जेकॾहिं ज़हनी मसइले लाइ बि अहिड़े नमूने गाइड कयो वञे, हुनखे ग़लति जाइ ते मोकिलण जे बजाए हुनखे प्रॉपर जाइ ते मोकिलियो, ठीकु आहे, जेको आहे सो सभु शयूं हलनि थियूं, छाकाणि त असीं जीअं सोसाइटी में रहूं था त पर उनजो प्रॉपर इलाजु थियणु खपे। बिल्कुलु सही। डॉक्टर साहब, इहो ज़रूरु असांखे ॿुधायो त इलाही सिम्पटम्स हूंदा आहिनि, ठीकु आहे न, असांजी तबियतुनि जे अंदरि इलाही अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि जेके चेंजिस ईंदियूं आहिनि, कुझु एंज़ाइटी डिसऑर्डर हूंदो आहे, कुझु वाक़ई इलाही डिप्रेशन में हलिया वेंदा आहिनि, कुझु बाइपोलर हूंदा आहिनि, मतिलबु इलाही शयूं आहिनि। स्टार्ट कीअं मतिलबु वठिजे ऐं डॉक्टर ताईं कीअं रसाई कजे, ऐं ॿी ॻाल्हि इहा त कीअं मतिलबु हुनखे सम्झिजे त हिन में का चेंज अची रही आहे, सिम्पटम्स बेसिकली। ॾिसो, सिम्पटम्स त थींदा आहिनि बीमारी आहे, ठीकु आहे न,
डायग्नोसिस पहिरीं असेसमेंट या उनजी हिस्ट्री मां ई ख़बर पवंदी आहे त हिनखे आहे छा। जीअं ॿियूं बीमारियूं थियनि थियूं न, शुगर जी बीमारी आहे, ब्लड प्रेशर जी बीमारी आहे, तीअं नफ़्सियाती बीमारियूं आहिनि। जीअं तव्हां जेके बि नाला वरिता न, इहे मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, पोइ इन्हनि जा सिम्टम्स थींदा आहिनि। स्ट्रेस, एंग्ज़ाइटी, डिप्रेशन, बाइपोलर जो मक़सदु आहे त उतार ऐं चढ़ाव वारी, यानी कि जंहिंमें मूड स्विंग थियनि, ठीकु आहे न। उनमें हिकिड़ो मैनिक फेज़ हूंदो आहे, हिकिड़ो डिप्रेसिव फेज़ हूंदो आहे। जेकॾहिं पहिरीं हमरा या को मरीज़ जेको आहे सो पहिरीं जेकॾहिं तेज़ी हूंदी हुनजी तबियत में, ऐं पोइ वरी कुझु वक़्त खां पोइ वरी जॾहिं डिप्रेसिव फेज़ में हूंदो सफ़ा लो मूड में हलियो वेंदो, त ज़िगज़ैगी पैटर्न पाण हिनखे चऊं। बाइपोलर जी माना ई आहे, बाइ मीन्स ॿ, पोलर माना ॿिनि पोल वारी बीमारी, जंहिंखे असीं ॿिनि जेको पोल जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो मैनिक ऐं डिप्रेसिव फेज़ हूंदा आहिनि। सो इनखे ई चवंदा आहिनि स्प्लिट पर्सनैलिटीज़ बि। ॾिसो उहो अञा बि ॿियूं शयूं, हा ठीकु आहे, पर डिपेंड करे थो त मरीज़ जेॾी महिल डॉक्टर वटि अचे थो त हुनजी पहिरीं हिस्ट्री वरिती। जेकॾहिं मरीज़ पाण हिस्ट्री ॾियण जे क़ाबिल न आहे त उनजे घर वारा या उनजा दोस्त या जेके हुन सां गॾु वेझा रहनि था, उन्हनि खां पहिरीं हिस्ट्री वठी, तंहिंखां पोइ बि हुनखे वरी कुझु वक़्त लाइ ऑब्ज़र्वेशन में दवा ॾिनी वेंदी, ऐं दवा सही तरीक़े सां। कुझु अहिड़ा हूंदा आहिनि मरीज़ जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि आहे उहे घर में मैनेज थी न सघंदा आहिनि, त पोइ उनखे वरी कंहिं बि नफ़्सियाती इस्पताल में या कंहिं बि रिहेब सेंटर में दाख़िल करण जी सलाह ॾिनी वेंदी आहे, मशवरो ॾिनो हूंदो आहे। डिपेंड करे थो त मरीज़ अचे कहिड़ी प्रेज़ेंटेशन सां थो, त उनखे सिर्फ़ु माइल्ड सिम्टम्स आहिनि या मॉडरेट आहिनि या सीवियर आहिनि, उन हिसाब सां उनजी डायग्नोसिस ठाहे। ऐं उहा डायग्नोसिस फाइनल डायग्नोसिस कोन हूंदी आहे। जॾहिं उनखे दवा हलंदी आहे, उनखां पोइ जेॾी महिल हुन मरीज़ खे पाण खे बि थोरो घणो शऊर ईंदो आहे, पोइ मरीज़ अगरि पाण हिस्ट्री ॾियण जे क़ाबिल आहे त ठीकु, न त वरी बि हुनखे ऑब्ज़र्व करण लाइ फ़िलहालु हुनखे जेको आहे सो दवा ते रखिबो आहे, त जीअं ही वधीक परेशानी खां, वधीक नुक़सान खां बची सघे। जी मिसाल जी ॻाल्हि आहे, जेके एग्रेसिव पेशेंट हूंदा आहिनि, वायलेंट पेशेंट हूंदा आहिनि, त उहे घर में मैनेज थी कोन सघंदा आहिनि, उहे नुक़सान पिया ॾियनि फिज़िकली, ऐं जेको आहे सो वधीक हुनखे घर वारा संभाले, पोइ उन मरीज़ खे वरी दाख़िल करे इलाजु करण जी ज़रूरत हूंदी आहे। छाकाणि त अहिड़ा मरीज़ जेके आहिनि से उहे घर में मैनेजेबल न हूंदा आहिनि, ठीकु आहे, उन्हनि खे वरी इस्पताल में दाख़िल कयो वेंदो आहे। सो इहे जेके बि शयूं मूं तव्हांखे ॿुधायूं, OCD आहे, बाइपोलर आहे, मेनिया आहे, साइकोसिस आहे, स्कीज़ोफ्रेनिया आहे, ठीकु आहे न, उहा क्रॉनिक इलनेस आहे, ठीकु आहे, उनजो त हयात इलाजु हलंदो आहे, ठीकु आहे, सही आहे। ऐं छाकाणि त उहा बीमारी अहिड़ी आहे जेका बिल्कुलु कुझु सैकड़ो माण्हुनि में हूंदी आहे, मर्द या औरतुनि में, पर उनखे जेकॾहिं दवा ॾिबी रहिबी त पोइ उहो मरीज़ यानी बहितर ज़िंदगी गुज़ारींदो रहंदो, पर जेकॾहिं दवा हुनजी छॾे ॾिनी त पोइ वरी हुनजे लाइ मसइलो थी सघे थो। डॉक्टर साहब इहो बि ज़रूरु ॿुधायो त जेको पेशेंट तव्हां वटि अचे थो, कोई बि सिम्टम आहे हुनखे, पर हुनखे सिर्फ़ु मतिलबु सम्झो त स्टार्ट आहे, माइल्ड हिकिड़ो हुनजो फेज़ हली रहियो आहे कंहिं बि इशू जो, त छा हुनजी मेडिसिन हमेशह कंटिन्यू रहंदी, या तव्हां उनखे 6 मंथ्स या 1 ईयर जे लाइ उनखे प्रिफर कंदा, या त वरी तव्हां ज़ाहिर चेकअप्स त थींदा ई रहंदा, पर छा हुनजी लॉन्ग टर्म मेडिसिन हलंदी आहे? जी हाणे पाण डिस्कस कयोसीं न, त मूं तव्हांखे चयो त शिदत केतिरी आहे हुनजी। जेकॾहिं 2 या 3 हफ़्तनि खां मथे हुनजे मसइले खे थी आहिनि, त पोइ असां हुनखे दवा शुरू कंदासीं, न त 2 हफ़्तनि खां घटि आहे त असीं हुनखे ऑब्ज़र्व करे का बि सिम्टोमेटिक ट्रीटमेंट ॾींदासीं, ठीकु आहे। असां हुनजी वेट कंदासीं त हुनखे मसइले खे थियो घणो अरिसो आहे, छाकाणि त जेकॾहिं सही तरीक़े सां ॿुधाईंदा न, जीअं घर वारा अक्सर पहिरीं लिकाईंदा आहिनि, पोइ जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इहो जेको आहे सो हिकिड़ो स्टिग्मा जे करे लिकाईंदा हुआ आहिनि, ठीकु आहे, पर जेकॾहिं हू प्रॉपर हिस्ट्री ॾियनि था त पोइ डायग्नोसिस ठाहिण में जेको आहे सो आसानी थींदी, पोइ असीं हुनखे सही तरीक़े सां इलाजु करे सघूं था, ठीकु आहे। उनजो तरीक़ेकार इहो आहे त जेको बि बीमारी थिए थी उनखे कोशिशि करे, जेकॾहिं तव्हां मिसाल जी ॻाल्हि आहे घर में रहो पिया, तव्हां ॾिसो पिया त जेकॾहिं डिप्रेशन, ऐं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जेको स्ट्रेस, एंग्ज़ाइटी, डिप्रेशन जेको आहे पूरी दुनिया में 8 अरब आबादी आहे पूरी दुनिया जी, उनमें तक़रीबन 30, 33, 35% जेका पॉपुलेशन अफेक्टेड आहे वर्ल्ड वाइड, सही आहे, आलमी तौर ते, यानी कि 30% हर टियों चौथों माण्हू जेको आहे सो स्ट्रेस, एंग्ज़ाइटी, डिप्रेशन जो शिकार आहे। हाणे उनजो इहो मक़सदु कोन्हे त उहे क़ाबिल इलाजु क़ाबिल इलाजु आहिनि, पर जेकॾहिं हुनखे तव्हां सही तरीक़े सां ट्रीट कंदा, वक़्तु सिर डॉक्टर खे वञी ॾेखारींदा, त उहो माण्हू, छाकाणि त डिप्रेशन में नेगेटिव थाट्स अचणु ऐं जेॾी महिल सुसाइडल थाट्स अचणु थियनि था, ऐं को अटेम्प्ट करे विझे थो, त पोइ इहो यानी कि जेकॾहिं तव्हां हुनखे लिकाईंदा डॉक्टरनि खां, त पोइ हू मरीज़, छाकाणि त उहो मरीज़ केॾी महिल जेको आहे न अटेम्प्ट करे सघे थो, ठीकु आहे। सो इन करे उनखे, छाकाणि त काफ़ी माण्हुनि खे हाणे सभिनी खे ख़बर आहे डिप्रेशन छा आहे, पर काफ़ी अञा बि अहिड़ा आहिनि, इवन पढ़ियल लिखियल बि अहिड़ा आहिनि जेके डिप्रेशन जी डेफिनेशन खे अहमियत ई न ॾींदा त डिप्रेशन आहे छा, ठीकु आहे। सो डिप्रेशन, ऐं घणा इन ॻाल्हि खे जेको आहे सो यानी कि डिस्टिंग्विश बि कोन करे सघंदा, डिप्रेशन ऐं साइकोसिस खे बि कोन करे सघंदा। जेकॾहिं कंहिंखे साइकोटिक हूंदो आहे पेशेंट, यानी मरीज़ घणो वायलेंट आहे
ऐं फिज़िकली जेको आहे सो सभिनी जे लाइ मसइलो बि पैदा करे तो चवंदा इन खे बि डिप्रेशन आहे। सही। डिप्रेशन वारो मरीज़ जेको हूंदो उन में 4-5-6 निशानियूं हूंदियूं। हिकिड़ो त बिल्कुलु माठ हूंदो, हुनजो यानी कि उदास हूंदो, मायूस हूंदो, होपलेस हूंदो, ऐं उन सां गॾोगॾु हुनजो वज़न घटिजी ईंदो, खाधे पीते जी जेका उहो नॉर्मल न रहंदो अथसि, कुंडाए थो थी ईंदो आहे, पासीरो थी वञी वेही रहंदो आहे, ऐं जेको डेली जो रूटीन हूंदो आहे, रोज़मर्रा जो मामूल हूंदो आहे, उन में बि उहो दिलचस्पी कोन वठंदो आहे, ऐं निंड बि हुनजी डिस्टर्ब थी वेंदी आहे, ऐं उन सां गॾोगॾु Insomnia थींदो आहे। रोइण बि ईंदो अथसि। इंसोम्निया जेका अॼुकल्ह काफ़ी मसइलो आहे, उनजो मेन सबबु उन ते पाण डिस्कस कंदासीं बिल्कुलु इंसोम्निया खे कंदासीं जेका डॉक्टर सो साहब, छाकाणि तव्हां सां अञा तमामु इलाही शयूं डिस्कस करणियूं आहिनि इनशाला। सो इहे जेके शयूं आहिनि तव्हां पंहिंजे आसे पासे में बि ॾिसो, तव्हांजे पंहिंजे अंदरि में बि इहे शयूं हूंदियूं, एंज़ाइटी, डिप्रेशन, स्ट्रेस आहे, बिल्कुलु आहे, पर इन्हनि शयुनि खे जेको आहे असांखे परे करिणो आहे, पंहिंजी हेल्थ खे बेटर करिणो आहे, पंहिंजी मेंटल हेल्थ खे बहितर करिणो आहे। छो त असांजी जेकॾहिं ज़हनी सुकून असांखे हूंदो, असांजो ज़हन सही कमु कंदो त असां सुठी ज़िंदगी गुज़ारींदासीं। जेकॾहिं असां हर वक़्तु परेशान रहंदासीं, इन ई सोच में रहंदासीं त मूंखे हीअ जेकॾहिं प्रॉब्लम आहे, मूंखे सम्झ में अचे थो, मां जेकॾहिं डॉक्टर ॾे न वेंदमि, मां कंहिंसां डिस्कस न कंदमि, पंहिंजी कंहिं दोस्त सां या पंहिंजे घर भाती सां या पंहिंजे माउ पीउ सां या पंहिंजे हस्बैंड सां कंहिंखे जेकॾहिं न ॿुधाईंदसि त इहा अंदरि ई अंदरि तव्हां जंग विड़ी रहिया आहियो पंहिंजो पाण सां, ऐं जेका इलाही डेंजरस स्टेज इख़्तियार करे सघे थी। सो बेटर इज़ त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कोई बि सिम्टम तव्हांखे महसूसु थिए थो, कंहिं न कंहिं सुठे डॉक्टर सां कंसल्ट लाज़मी कयो। असां सां गॾु राज पवार बि हिते मौजूदु आहे, हुननि सां बि असां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? मालिक साहब ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां, ऐं तव्हांखे मां भलीकार थी कयां। थैंक यू सो मच। सभ खां पहिरें त कैटन डायरेक्टर अज़हर अली जोखे साहब ऐं इनायत अली बोडो साहब ऐं किरण मीर साहब ऐं पाण अवांजी निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि असांखे इनवाइटेशन कई ऐं असांखे संगीत जे हवाले सां तव्हां दावत ॾिनी। थैंक यू सो मच। केतिरो अरसो थियो आहे तव्हांखे ॻाईंदे? मजमूई तौर ते 5 खां 6 साल थिया नी कंटिन्यूली ॻाईंदे। वैसे त मुसलसल अगरि टाइम सिखिया खां ॻंढूं त पोइ 10 खां 15 साल। अच्छा, जी जी, सही। त हीउ जेको 4-5 वारो जेको टाइम आहे त इन में छा तव्हां वधीक इंट्रस्ट वठणु शुरू कयो? हिन में मुख़्तलिफ़ तरह जा प्रोग्राम, ख़ासि करे दरगाहुनि जूं हाज़िरियूं जेके मुसलसल आऊं ॾींदो रहंदो आहियां, ऐं उनखां अलावा जेके अदबी प्रोग्राम थियनि था, सक़ाफ़त जा प्रोग्राम थियनि था, ऐं शादियुनि जा प्रोग्राम थियनि था, ऐं उनखां अलावा एंगेजमेंट या बर्थे जा प्रोग्राम, त उहे बि आउं अटेंड कयां थो पियो। 5-6 सालनि खां मुसलसल जेको आहे स्टेज परफॉर्मिंग जो सिलसिलो हलंदो थो अचे। सही सही। ऐं KTN ते तव्हां पहिरियां कॾहिं आया या कॾहिं परफॉर्म कयो हिते कोई सॉन्ग वग़ैरह तव्हांजो? हा, पहिरियां मूं होजमालो में परफॉर्म कई ऐं ॿियनि चैनलनि ते आवाज़ TV ते 2-3 प्रोग्राम अटेंड कया। हिते कोई गानो आहे तव्हांजो KTN जे लाइ वीडियो? जेकी मुंहिंजा सक़ाफ़ती प्रोग्राम हलिया हुआ उन्हनि में मुंहिंजा KTN शो ऑफ कया। सही सही। बाक़ी हिकिड़ो चइजे त जीअं कशिश लाइ KTN लाइ प्रॉपर सॉन्ग तव्हां कॾहिं बि न आहे? उहे न, उहो धरती आवाज़ उन्हनि ते हलिया हुआ। सही 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 सही। त तव्हांजो जेको हिकिड़ो रंग आहे उहो कहिड़ो आहे? मतिलबु क्लासिकल आहे, सूफ़ीज़म आहे, छा आहे? बेसिकली जेको मुंहिंजो रंग आहे संगीत में उहो आहे नीम क्लासिकल ऐं सूफ़ी ऐं अदबी। अच्छा, सही। ऐं ज़माने खे कोन ॻायो? तमामु घटि। किथे किथे कोई अहिड़ो प्रोग्राम थी थो वञे शादीअ जो, पोइ माण्हू इलाही फोर्स कनि था पिया, जस्ट फॉर बीइंग अ टाइम उन्हनि खे सेटिस्फिकेशन जे लाइ थोरो कोई थल मिसरो, पर दिली तौर ते न। दिली तौर ते न। सही। त प्रोग्राम जे स्टार्ट में असांखे छा ॿुधाईंदा? हा, कादिर बख़्श जी हिकिड़ी तमामु बहितरीनु शाइरी आहे, अक थिया थी अनार ढोलण तूं जंहिंसां सिंधी शाइरी आहे अवांजी। ज़रूरु।
अनार ढोलना तुझे सागे सजना तुझे सागे ढोलना तुझे सागे सजना तुझे सागे याद अनार याद अनार
हर हिक बूटी मेरे बबूरे में कोट कपा दिया सारी तर में कोट कपा दिया सारी तर में हुस्न जाऊंगा सदा गुलवांगे हुस्न जाऊंगा सदा गुलवांगे याद या ना बोलना तुझे साथ सजना तुझे साथ बोलना तुझे साथ सजना तुझे साथ अगती याद या ना तुझे साथ अगती याद या ना और अंदर में उजिकारों और अंदर में और अंदर और अंदर में उजिकारों हर पल भागा सीत दिखारो हर पल भागा सीत दिखारो कादर बख्श करा नाहे सिरनागे कादर बख्श करा नाहे सिरनागे नाहे सिरनागे अगती आथिया ढोलना तुझे सागे ढोलना तुझे साग सजना तुझे साग ढोलना तुझे साग नी दादा बाबा नी मामा पापा रे मामा सारे रे सारे 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 मामा मारे 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 पापा 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 नी 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 पानी 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 वाह वाह बेहतरीन बेहतरीन माशाल्लाह डॉक्टर साहब मज़ो आयो जी राज राज करे जा माशाल्लाह माशाल्लाह अच्छा जीअं तव्हां माशाल्लाह असांखे इहो गीत ॿुधायो त तव्हां जीअं दरगाहुनि ते वञो था त उते वायूं पढ़ो था बेत पढ़ो था छा मतिलबु पढ़ंदा आहियो ख़ासि तौर ते भेटाई सरकार जी शाइरी सचल सरमस्त बाबा बुले शाह ऐं असांजे डिस्ट्रिक्ट घोटके जी तमामु वॾी हिकिड़ी दरगाह हलिया जानपुर शरीफ़ अनवर साईं जी शाइरी त इहे सूफ़ियाना जेके शाइरियूं आहिनि इन्हनि खे मोस्टली पढ़ंदा पिया बाक़ी कुझु अदबी शाइरियूं आहिनि जेके उन्हनि खे बि फॉलो कयूं था पिया मोस्टली जेको फोकस हूंदो आहे उहो सूफ़ी ते हूंदो आहे सूफ़ी ते हूंदो आहे त तव्हांखे पर्सनली जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त हिकिड़ी इंस्पिरेशन हूंदी आहे न त पर्सनली सूफ़ी सिंगर कहिड़ो पसंदि आहे सूफ़ी कहिड़ो पसंदि आहे सिंगर सिंगर आबदा परवीन लेजेंड आहे माशाल्लाह उन खां अलावा जेकॾहिं नीम क्लासिकल जी तरफ़ अचिजे त उन में नीम क्लाक असां वटि हैदराबाद जा उस्ताद फ़तेह अली ख़ान साहब आहिनि सिंध जा तमामु बहितरीन सिंधी जेका क्लासिकल जो रंग ॾिनो आहे उस्ताद फ़तेह अली ख़ान साहब रंग ॾिनो आहे ऐं उनखां पोइ जेके नी उस्ताद अब्दुल गफूर सुमरो साहब आहिनि ऐं काफ़ी तमामु सुठा उभरंदड़ जेके चेहरा आहिनि उहे तमामु सुठो ॻाए रहिया आहिनि सही ऐं जेके ज़माने जी जेका पोइट्री आहे उन खां हटी करे जेके ॻाए रहिया आहिनि तमामु सुठो ॻाए रहिया आहिनि सही ज़बरदस्त त इते वठंदासीं ब्रेक छो त लाइफ में ब्रेक भी ज़रूरी आहे अच्छा 2 मिंटनि खां पोइ था वठी वठूं तेसीं ताईं जेको आहे तव्हांखां हिकिड़ो ॿियो सुवाल थी कयां वई भला तव्हांखे शाइर कहिड़ो पसंदि आहे जंहिंखे तव्हां घणो ॻाईंदा हुजो शाइर बाबा बुले शाह ऐं भेटाई सरकार वजह इहा आहे त जेका सूफ़ी शाइरी आहे उन मां असांखे कोई न कोई मैसेज मिले थो कोई न कोई संदेश मिले थो बीइंग आहे इंसानियत कंहिंजे कमु अचणु ऐं कंहिं सां हमदर्दी करणु उनजो असांखे मैसेज मिले थो सही ज़बरदस्त हाणे असांखे बिल्कुलु प्रॉपर परमिशन आहे ब्रेक वठण जी सो करे न वञिजो जल्दी हाज़िर था थियूं
वेलकम बैक व्यूअर्स बेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां सां गॾु डॉक्टर हीरा लाल लोहाणो हिते मौजूदु आहिनि जेके डायरेक्टर साइकेट्रिस्ट एंड एडिक्शन सेंटर आहिनि। सो उन्हनि सां हींअर जेको मां सुवाल करण वारी आहियां उहो इहो आहे त डॉक्टर साहिबु जनरल हेल्थ असांजी ॾाढी इम्पॉर्टेंट आहे न, त जनरल हेल्थ ते बि असां थोरो ॻाल्हायूं त उन जे हवाले सां असांखे थोरो गाइड कयो। महिरबानी। ॾिसो हेल्थ या सिहत जी जेकॾहिं असां डेफिनेशन या वस्फ ॾिसंदासीं WHO जे मुताबिक़ वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन जे मुताबिक़ उन जो चवणु आहे त सिहत यानी कि सिर्फ़ु बीमारी जी गैरहाज़िरी या बीमारी जी गैर मौजूदगी खे असां सिहत नथा चई सघूं, पर सिहत जेको आहे सो असांजी ज़हनी जिस्मानी ऐं समाजी तौर ते ठीकु हुजण जी कंडीशन खे या सूरत हाल खे असां सिहत चऊं था, नॉर्मल सिहत चऊं था। सो हाणे उनखे असां नॉर्मल रखण जे लाइ असांखे कोशिशि करणु खपे त असीं अहिड़े जेको आहे सो यानी कि भॼ वारे वक़्त में असीं कीअं पंहिंजे पाण खे नॉर्मल हेल्दी रखी सघूं था, जंहिंमें ज़हनी तौर ते बि जिस्मानी तौर ते बि जज़्बाती तौर ते बि ऐं समाजी तौर ते। सो उन ते असां इहो डिस्कस करे सघूं था असांखे उनखे कीअं बरक़रार रखिणो आहे पंहिंजी सिहत खे, त जीअं असीं हिकिड़े नॉर्मल तरीक़े सां सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं। न सिर्फ़ु पंहिंजी ज़ाती ज़िंदगी, जेकॾहिं शादीशुदा आहियो त पंहिंजे घर वारनि जी, पंहिंजे मिटनि माइटनि जी, पंहिंजे दोस्तनि यारनि जी, सभिनी सां हिकिड़ी सुठी नॉर्मल सिहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघूं। सही। सो उन जे लाइ जीअं पाण हींअर चयोसीं त सिहत जेको आहे सो ज़हनी जिस्मानी ऐं समाजी तौर ते ठीकु हुजणु, उन वेलबींग खे असीं सिहत चऊं था। उनमें सभिनी खां पहिरीं अचे थो ज़हनी सिहत। जेकॾहिं ज़हनी सिहत ठीकु हूंदी त असां जिस्मानी तौर ते बि सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारे सघूं था, ऐं जेकॾहिं ज़हनी जिस्मानी सिहत ॿई ठीकु हूंदियूं त पोइ असीं समाजी तौर ते जज़्बाती तौर ते असीं हिकिड़ी नॉर्मल इंसान तौरु ज़िंदगी गुज़ारे सघूं था। हाणे उन जे लाइ इहो आहे त जेको हिन वक़्तु जेको दौरु हले पियो, जंहिंमें टेक्नोलॉजी एॾो फास्ट जेको आहे सो जीअं पहिरीं तव्हां ॾिसो त गूगल हो या ॿियूं जेके ॿिया एप्स हुआ या ॿियूं जेके इहे टेक्निकी जेके शयूं हुयूं, पर हाणे अॼुकल्ह चैट GPT जे करे यानी कि दुनिया एॾी तेज़ी सां वधी रही आहे, यानी रातो राति तव्हां ॾिसो एॾियूं तब्दीलियूं अची वियूं आहिनि जेको असांखे ख़बर हुजण जे बावजूद बि असांजे अखियुनि जे अॻियां ईअं गाइब थी वियूं जो असांखे ख़बर न पए। प्रिंट मीडिया जो तव्हांजे साम्हूं मिसाल आहे, तव्हां ॾिसो अॻे सुबुह जो रोज़ानी घरनि में अख़बारूं ईंदियूं हुयूं, ठीकु आहे, हाणे उहो बंदि थी वियो सिस्टम। सिलेक्टेड आहे कुझु माण्हू जेके ठीकु आहे हाकर तव्हांखे नज़र अचणु बंदि थी विया, स्टॉल जेके हूंदा हुआ बंदि थी विया, त ईअं इन नमूने सां तव्हां ॾिसो काफ़ी शयुनि जेको आहे न डाउन साइज़िंग थी वई आहे उनजी। त इहो छा आहे, इहो सिर्फ़ु इन करे त असां पंहिंजी ज़िंदगी खे ख़ूबसूरत ऐं क़ीमती रखण जे लाइ असां इहे सभु जेके आहिनि से तब्दीलियूं क़बूल कंदा पिया वञूं, पर उन तब्दीलियुनि खे क़बूल करण जे लाइ असांखे पंहिंजी सिहत जो यानी तरजीह बुनियाद ते शुरूआती बुनियाद ते असांखे उनजो ख़्यालु लाज़मी रखिणो आहे। सर कीअं रखिजे, मतिलबु कॉम्पिटिशन जो दौरु आहे, जीअं तव्हां ॿुधायो पाण चयो त चैट GPT AI जो दौरु आहे, कॉम्पिटिशन आहे, हर फील्ड में कॉम्पिटिशन आहे, ठीकु आहे, मर्द औरत गॾिजी कमु कनि पिया था, ॿाहिरि निकिरनि था, रोज़मर्रा जी ज़िंदगी में हलनि घुमनि था, ॿारनि खे बि ॾिसनि था, घर बि ॾिसनि था, ड्यूटीज़ बि कनि था, त इन्हनि सभिनीनि शयुनि में ज़हनी सिहत खे कीअं हू मेंटेन कनि जो हुननि जी नॉर्मल हेल्थ बि सही रहे। बिल्कुलु, तमामु सुठो सुवालु आहे इहो। हाणे उन लाइ ॾिसो तव्हांखे सभिनी खां पहिरीं जॾहिं तव्हां रोज़ानी जेकॾहिं तव्हां वर्किंग वेमेन आहियो, तव्हां पंहिंजो ई मिसाल वठो, या तव्हां हाउस वाइफ आहियो या तव्हां सिंगल आहियो, तव्हां स्टूडेंट आहियो या को कमु करियो था, सिंगल आहियो, त सभिनी खां पहिरीं जेके जीअं हाणे पाण चयोसीं न त जेको सिहत जो ख़्यालु असांखे प्रायोरिटी बेसिस ते करिणो, उन में बि ज़हनी सिहत जो असांखे प्रायोरिटी बेसिस ते करिणो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त हर साल दुनिया में अक्टूबर जे महीने में 10 तारीख़ ते पूरी दुनिया में ज़हनी सिहत जो आलमी ॾियारो मल्हायो वञे थो। 2024 जो उन जो थीम हो, वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ वारनि जे तरफ़ां हिकिड़ो थीम हो पूरी दुनिया जे लाइ, प्रायोरिटाइज़ योर मेंटल हेल्थ इन योर वर्क प्लेस। पंहिंजे कमु करण जी जॻह ते पंहिंजी ज़हनी सिहत खे तरजीह ॾियो। उन जो छा मक़सदु आहे, जेकॾहिं तव्हां सुबुह जो घरां निकिरो था त तव्हां पंहिंजी का बि हेरारकी लिस्ट ठाहींदा हूंदा न, कमनि जी हिकिड़ी लिस्ट ठाहींदा हूंदा त मूंखे सभिनी खां पहिरियों कमु कहिड़ो करिणो आहे, पोइ कहिड़ो करिणो आहे, पोइ यानी टाइम जे हिसाब सां तव्हांखे वक़्त जे हिसाब सां करिणो हूंदो आहे। उनमें तव्हांखे प्रायोरिटी ते सभिनी खां प्रायोरिटी ते हेल्थ एंड उन में बि स्पेशली तव्हांखे मेंटल हेल्थ प्रायोरिटी ते रखणी आहे। जेकॾहिं तव्हांजी मेंटल हेल्थ ठीकु हूंदी तव्हां बाक़ी जेके कमु हूंदा उहे बि करे सघंदा, जेके न हूंदो उनमें काफ़ी सारियूं तव्हांखे मिसाल ॾींदुसि त जीअं निंड तव्हांजी पूरी न आहे, तव्हां ज़हनी तौर ते ठीकु न हूंदव, ज़हनी निंड पूरी कंदव त पोइ तव्हां बिल्कुलु यानी निंड तव्हांजी निंड ते पाण अचूं था। पर सभिनी खां पहिरीं जेका शइ तव्हांखे मूं ॿुधायो त ज़हनी सिहत स्पेशली उहा असांजी प्रायोरिटाइज़ हुजणु खपे, उन ते कंप्रोमाइज़ नाहे करिणो, चाहे असांखे केतिरो यानी कि कमु छो न हुजे, केॾो ज़रूरी कमु छो न हुजे,
केतिरो असांखे उनमें यानी कि आमदनी जी जेको आहे सो हू आसिरो छो न हुजे, पर ज़हनी सिहत खे असांखे कंप्रोमाइज़ नाहे करिणो, ठीकु आहे न। उहो जेकॾहिं कंप्रोमाइज़ थी वई त पोइ असां जेको आहे सो पंहिंजे पाण खे या पंहिंजी ज़िंदगी खे सही तरीक़े सां इंजॉय न करे सघंदासीं। तंहिं करे ज़हनी सिहत स्पेशली उनजो तमामु घणो ख़्यालु रखियो वञे त पोइ तव्हां जेको आहे सो हिकिड़ी कामयाबु ख़ूबसूरत ऐं हिकिड़ी सम्झो त तमामु कम वारी जेका आहे न उहा रूटीन या लाइफ गुज़ारे सघो था। हाणे उन जे लाइ आउं तव्हांखे जेको आहे सो ॿुधाईंदुसि त ज़हनी सिहत खे ठीकु रखण जे लाइ असांखे छा करणु घुरिजे। ॾिसो, जेको जॾहिं बि पाण हिन खां पहिरीं जेको पोएं ब्रेक खां अॻु में हिकिड़ो शइ डिस्कस कईसीं त जॾहिं बीमारियूं थियनि थियूं उन बीमारियुनि जो इलाज बि थींदो आहे, ठीकु आहे न। उन इलाज जे तरीक़ेकार खे असां वर्ल्ड वाइड या यूनिवर्सल हिकिड़ो प्रोटोकॉल उनखे असीं चवंदा आहियूं बायो साइको सोशल मॉडल ऑफ ट्रीटमेंट। बायो यानी जिस्मानी, साइको मीन्स ज़हनी, सोशल यानी समाजी तौर ते। जेकॾहिं असीं ज़हनी जिस्मानी समाजी तौर ते ठीकु आहियूं त पोइ असां जेको आहे सो उन तरीक़े सां पंहिंजी लाइफ सुठे नमूने सां गुज़ारे सघूं था। जेकॾहिं को बीमार थी थो वञे त उन जी ट्रीटमेंट जेका आहे सा उहा बि असांजी ईअं दवाउनि सां, साइकोलॉजिकल जेके सेशन्स थियनि था या थेरापी थिए थी जंहिंखे साइकोथेरापी चऊं, उनमें मुख़्तलिफ़ थेरापीज़ अचो थी वञनि, पूरो हिकिड़ी कॉम्प्रिहेंसिव थेरापी जी लिस्ट आहे। ऐं टियों आहे वरी एहतियात बहितर आहे इलाज खां। त जेकॾहिं असीं एहतियात ते जेकॾहिं तवजह ॾियूं या उन ते असांजो ज़ोर हुजे त पोइ असांखे न दवा वठणी पवंदी न असांखे थेरापी करणी पवंदी, ठीकु आहे न। असां चवंदा आहियूं वर्क इज़ वर्शिप, वर्क इज़ थेरापी। कम ई इलाजु आहे ऐं कम ई इबादत आहे, ठीकु आहे न। सो इन करे असां जेकॾहिं प्रिवेंशन करियूं, जेकॾहिं टाइम आहे त उनखे थोरो डिस्कस करियां त उनमें सभिनी खां पहिरीं जेका आउं तव्हांखे पॉइंट ॿुधाईंदुसि उहो आहे त पंहिंजो जेको लाइफ स्टाइल आहे यानी ज़िंदगी गुज़ारण जो जेको तरीक़ेकार आहे उनखे तव्हां नॉर्मल रखो। उनमें 3-4 शयूं अचो थियूं लाइफ स्टाइल में। हिकिड़ो त सभिनी खां पहिरीं सवेर सुम्हिजे, सवेर उथिजे। छाकाणि त जेके ज़हनी बीमारियूं थियनि थियूं न उनजो सबबु इशूज़ चाहे कहिड़ा बि हुजनि, पर असीं उर्फ़ आम या सिंधी ॿोली में या सिंधी माण्हुनि खे या सिंधी ख़ल्क़ खे इहो ॿुधायूं त दिमाग़ जा केमिकल जॾहिं डिसबैलेंस थी वञनि त ज़हनी बीमारियूं थियनि, ठीकु आहे। पोइ इशूज़ कई थी सघनि था, अंडरलाइंग इशूज़, ट्रैगरिंग इशूज़ कई थी सघनि था, पर जॾहिं बि केमिकल्स डिसबैलेंस जंहिंखे असीं न्यूरो ट्रांसमीटर्स चऊं या असीं उनखे हार्मोन्स चऊं असांजी ज़ुबान में, त उहे जॾहिं डिसबैलेंस थियनि था त ज़हनी बीमारियूं थियनि थियूं। जिस्म में बि आहे, जिस्मानी तौर ते जॾहिं केमिकल डिसबैलेंस थियनि था त बीमारियूं थियनि थियूं। त उन्हनि केमिकल्स खे बैलेंस करण लाइ कुदरती तौर ते असांजे ज़हन में उहे केमिकल ऑलरेडी आहिनि, जॾहिं उहे डिसबैलेंस थियनि था त बीमारियूं थियनि थियूं। पोइ उहे सिम्टम्स जे हिसाब सां उनजी डायग्नोसिस आहे कहिड़ी बीमारी, ठीकु आहे, पोइ इलाजु थिए थो। पर जेकॾहिं असांखे इलाज खां ऐं इन्हनि थेरापीज़ खां बचणो आहे, दवाउनि खां ई थेरापीज़ खां बचणो आहे, असांखे हिकिड़ी ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ तव्हां प्रिवेंशन ते अचो, ठीकु आहे न। उनमें तव्हां जेको एहतियात बहितर आहे इलाज खां, जंहिंमें हू तव्हांखे सभिनी खां पहिरीं पॉइंट ॿुधाई त उहो आहे लाइफ स्टाइल। लाइफ स्टाइल में 2-3 शयूं असांखे उनजो ध्यानु रखिणो आहे। हिकिड़ो इहो त तव्हां जेको आहे सो सवेर सुम्हो, सवेर उथो। उन जा कुदरती साइंटिफिक ऐं मेडिकल फ़ाइदा आहिनि, ठीकु आहे न। सवेर सुम्हण सां छा थींदो त जेको हिकिड़ो असांजो निंड जो हार्मोन थींदो आहे मेलाटोनिन, ठीकु आहे न, उहो कुदरती तौर ते असांजे दिमाग़ में प्रोड्यूस ई थींदो आहे राति जो 2 खां 4 ताईं। पर तव्हां जेकॾहिं तव्हांजी ऑब्ज़र्वेशन में हूंदो, अॼुकल्ह सोशल मीडिया जे करे इवन असीं जेॾी महिल सुम्हूं था त मोबाइल या लैपटॉप या असां गॾु ई गॾु आहे। त जॾहिं तव्हां स्क्रीन एडिक्टेड हूंदा त पोइ तव्हां टाइम ते कीअं सुम्हंदव। जेकॾहिं तव्हांजो मेलाटोनिन प्रोड्यूस ई कोन थो थिए, छाकाणि त तव्हां देरि सां सुम्हो था, पोइ ज़ाहिर तव्हांजी भले तव्हां देरि सां सुम्हो था पर उनखे तव्हां रूटीन ठाहींदव त उहा हिकिड़ी बीमारी थींदी, ठीकु आहे न। छाकाणि त स्लीप डिसऑर्डर या इंसोम्निया जेका आहे न हिकिड़ी ख़तरनाक शइ आहे। ऐं तव्हां जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं निंड नथा करियो त ॿिए ॾींहुं तव्हां कम जे लाइक़ु नथा सही आहे। उन करे तव्हां सिर्फ़ु न दिमाग़ पर उन तव्हां जिस्मानी तौर ते तव्हां सभु मुतासिर थींदो, ठीकु आहे। ऐं उन सां तव्हांजो हर शइ एबनॉर्मल थी वञे। सो इन करे तव्हांखे सवेर सुम्हण सां इहो थींदो त तव्हां जेके लेट में लेट चाहे केतिरो, छाकाणि त असां वटि सिर्फ़ु कराची में असीं जेके रहूं था त असांजो रूटीन ख़राबु थियल आहे। न त तव्हां सिर्फ़ु साउथ ईस्ट एशिया में हलिया वञो, असांजे पाड़ेसरी मुल्कनि में, उते बि सुबुह जो सवेर सभु उथनि था, 5-6 बजे उथी था वञनि, सभु रश हूंदी आहे, मार्केटूं खुली वेंदियूं आहिनि ऐं शाम जो 5-6 बजे मार्केटूं बंदि थी वेंदियूं आहिनि। छाकाणि त असां पंहिंजी जेका निंड या पंहिंजी ज़हनी सिहत उनखे पाण हथ सां मुंहिंजे ख़्याल सां डॉक्टर साहब ईटिंग हैबिट्स बि सही हुजणु खपनि। उहो ईटिंग डिसऑर्डर चइबो आहे, ठीकु आहे, उहो बि ज़हनी बीमारी आहे, ठीकु आहे। छाकाणि तव्हां देरि ताईं जाॻंदा त ज़ाहिर तव्हांखे बार बार बुख लॻंदी, बार बार बुख लॻंदी त ज़ाहिर तव्हांजो मैदो ख़राबु थींदो, तव्हांजो मैदो ख़राबु थींदो, तव्हांखे सभु मसइला थींदा। इन ई करे त अलाह साईं राति जी निंड ख़ूबसूरत ठाही आहे, मैदो बि तव्हांजो आराम करे, तव्हां बि आराम कयो, वरी सुबुह जो उथी करे मतिलबु हिकिड़ी थधिड़ी तव्हां हिकिड़ी हवा
वठो, साह खणो खुली फ़िज़ा में, ऐं उन खां पोइ तव्हां नाश्तो कयो, एक्सरसाइज़ कयो, त इहे नेचुरल शयूं आहिनि जिन खां असां इलाही परे थी विया आहियूं। सो हिकिड़ो ॾाढो इम्पॉर्टेंट सवाल मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो अञा आहे। जी, सवेर सुम्हण जो इहो फ़ाइदो थियो, सवेर उथण जो छा फ़ाइदो थींदो त हिकिड़ो तव्हां सुबुह जी जेका नेचुरल जेका कुदरती जेका ख़ूबसूरती आहे न उनखे इंजॉय कंदा, उनजो लुत्फ़ अंदोज़ थींदो। ऐं उन में ॿियो छा थींदो, जेॾीमहिल सिजु निकिरे थो, हींअर जी मौसम जेका आहे उनमें 6:30, 6:35 ते सिजु निकिरी थो अचे, त उन मां असांखे डायरेक्ट सुबुह वारो जेके 5 खां 10 मिंट ताईं जेकॾहिं तव्हां सिजु उहा उस तव्हां सेकींदव या उस में तव्हां वॉक कंदो या वर्जिश कंदो विटामिन त डी उन मां मिलंदो। तव्हांखे विटामिन डी मिलंदो। उहो विटामिन बि डी असांजे मिलंदो। स्ट्रेस, एंग्ज़ाइटी, डिप्रेशन ऐं असांजे जेको बोन्स, जॉइंट्स, असां सभिनी लाइ उहो ज़रूरी आहे बिल्कुलु। जेको तव्हांखे मुफ़्त में मिलंदो। ठीकु बिल्कुलु, आहे। हा। ऐं होॾां तव्हांखे मेलाटोनिन मुफ़्त में मिलंदो, टाइम ते सुम्हण सां, टाइम ते उथण सां वरी तव्हांखे विटामिन डी बजाए जो मिलंदो। असां इहे शयूं वञी करे डॉक्टर वटि ऐं दवाउनि जी सूरत में, महांगी महांगी दवाउनि जी सूरत में या इंजेक्शन जी सूरत में वठूं, त इन खां बहितर त फ्री वठी छॾिजनि। लाइफ स्टाइल ॿी मेन पॉइंट आहे जी त सर। हेल्दी बैलेंस डाइट, यानी सेहतमंद मुतवाज़न ग़िज़ा जेका आहे सो इस्तेमालु करियो, जंहिंमें तव्हां जेकॾहिं तव्हां कोशिशि करियो त खाधो उहो खाओ जेको तव्हांजे लाइ ज़रूरी आहे। हरू भरू यानी कि जेकॾहिं किथे दावत में हरू भरू माना ठीकु आहे हुनजो खणी नुक़सानु थींदो जंहिं दावत कई हूंदी, पर तव्हां पंहिंजे पेट जो ऐं पंहिंजी जेको आहे सो ख़्यालु ज़रूरु करियो। त जंक फूड खां अवॉइड करियो। ठीकु आहे। उनमें तव्हां जेके फ्राई शयूं आहिनि, मुर्गनि ग़िज़ाऊं आहिनि, उनखां परहेज़ करियो। कोशिशि करियो ऑर्गेनिक नेचुरल शयूं, दालियूं, सब्जियूं, सलाद, ॾही, लस्सी, खीर, पाणी तमामु घणो पियो। 8 गिलास रिकमेंडेड आहिनि, पर हींअर जीअं गर्मी आहे त 12 खां 14 गिलास तव्हां पी सघो था, छाकाणि उन सां तव्हां हाइड्रेशन तव्हांजी सही रहंदी। न त जेकॾहिं डिहाइड्रेशन में हलियो वेंदो आहे त माण्हू शाक में बि हलियो वेंदो आहे, पोइ माण्हू सॼो ॾींहुं जहिड़ो सुस्तु ऐं कम जो न रहंदो आहे, कंहिं कमु करण ते दिलि न चवंदी आहे। ठीकु आहे न। पर सर एॾो पाणी पी बि नथो सघिजे। 8 गिलास रिकमेंडेड आहिनि, जीअं तव्हां चयो 12-14 गिलास लाज़मी पियो, पर हिकिड़ो गिलास ई पाणी पीजे थो त हिकदमि पेट फूकिजी थो वञे। ॿुधायां थो वञे, हर कलाक ते हिकिड़ो गिलास पियो, ज़रूरी आहे तव्हां 2-4 गॾु पियो हर कलाक। 12 कलाक असीं जागियल हूंदा आहियूं, हर कलाक ते हिकिड़ो गिलास पियो, पर कोशिशि करियो शाम ताईं, छाकाणि त शाम खां पोइ पाणी जो पीअण जो जेको आहे सो घटि हुजे। ठीकु आहे। शाम ताईं तव्हां 12 गिलास पी सघो था, को मसइलो न आहे। ठीकु आहे। उन सां तव्हां रिहाइड्रेट थींदा रहंदा। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो टियों जेको आहे उहो इहो आहे त नाश्तो, लंच ऐं डिनर, यानी मंझंदि जी मानी, राति जी मानी ऐं नाश्तो, इन मां का बि मील जेका न को बि वेलो तव्हांखे स्किप न आहे करिणो, विच में मिस न आहे करिणो। छाकाणि घणो असां रिवाज आहे त घणा माण्हू सुबुह जो देरि सां उथंदा आहिनि, पोइ वरी नाश्तो ऐं मानी गॾु ब्रंच करे छॾींदा आहिनि। ठीकु आहे। इहो ख़तरनाक आहे, छाकाणि त असांजे ब्रेन खे जेको आहे सो न्यूट्रिशन खपे, हुनखे एनर्जेटिक रहणो आहे हर वक़्तु, छाकाणि त असांजो ब्रेन जेको आहे हिकिड़ो हसास जेको आहे सो ऑर्गन आहे बॉडी जो, उनखे असांखे ईअं बुखायल न रखणो। ठीकु आहे। एक्टिव रखणो आहे। सो इन करे नाश्तो बि कजे, मंझंदि जी मानी खाइजे टाइम ते, ऐं राति जी मानी टाइम ते। ऐं मां राति जी मानी लेट में लेट बि 8, 8:30, 9 ताईं, उनखां पोइ न। ठीकु आहे। ऐं राति जो सुम्हण महिल जेको आहे सो कोशिशि करे त वधीक जेके से सॉफ्ट ड्रिंक्स या तव्हां पीअण वारियूं शयूं आहिनि, छाकाणि त पोइ तव्हांखे राति जो सुम्हण में तकलीफ़ थींदी, बार बार तव्हांखे जेको आहे टॉयलेट लाइ अचिणो पवंदो। सो उन खां पोइ जेका अञा उन में जेका पोइ पॉइंट आहे उहो इहो आहे त वाकई एक्सरसाइज़ कजे, 15 मिंट सुबुह जो, 15 मिंट शाम जो। उन लाइ तव्हां पंहिंजे पाण खे जेकॾहिं घर में बि करे सघो था, माना बहानो न हुजे त अॼु फलाणो कमु थी वियो, अॼु फलाणो कमु थी वियो। उन खां पोइ आहे पंहिंजी सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखो, ऐं उन खां पोइ जेको आहे सो पंहिंजे पाण खे बिज़ी रखो, फारिग न वियो। ठीकु आहे। जंहिं कम में तव्हां लॻल आहियो उनमें तव्हां पंहिंजे पाण खे बिज़ी रखो विथ पॉज़िटिव एटीट्यूड। ज़बरदस्त। इहे उहे सभु नॉलेजेबल ॻाल्हियूं आहिनि जेके डॉक्टर साहिबु असांखे ॿुधाए रहिया आहिनि। त असांजो भाउ बि असां सां गॾु हिते मौजूदु आहे। त भाउ हींअर छा पिया ॿुधायो असांखे? जीअं बि सचल सरमस जो हिकिड़ो सूफ़ी कलाम आहे, जो ई आहियां सो ई आहियां, पेश ख़िदमत आहे। सही।
खैर खिरण में नकी रोण में रस ज़िक्र ज़बान जो ही बेओरियो दस मन जो पुरुष पस तब मिले लाहौर जो ही आया सोई आया जो ही आया सोई आया ओ हो बिन नाया हिंदू बिन नाया जो ही आया सोई आया जो ही आया सोई आया ना मैं काजी ना मैं मुल्ला ना मैं काजी हो ना मैं मुल्ला ना मैं काजी ना मैं मुल्ला ना मैं काजी ओ ना मैं सबक पढ़ा
बीमारी आहे असां वटि शाइर आहिनि घोटकीअ जा न आकाश जेको आहे आया साहब न आकाश साईं जी शाइरी मूं वटि अहिड़ी का फेर न लिखियल बि न आहे अच्छा सही। हुनजे लाइ सही सॉरी हलो नेक्स्ट टाइम इंशाल्लाह अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ो सुवाल आहे वहम ठीकु आहे न वहम जो हूअं बि कोई इलाज न आहे त वहम ई हूंदो आहे त वहम बि छा हिकिड़ी बीमारी थी वञे जंहिंमें हर वक़्तु जेको आहे इंसानु सोचुनि में हुजे त हीअं थी वञे मूंखे वहम थी वियो मूंखे हीअं थी वियो पर इते जेको आहे न ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे मां चाहींदसि त ब्रेक खां पोइ जेको आहे इन सवाल जो जवाबु लाज़मी ॾिजो जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो काॾे न वञिजो जल्दी हाज़िर था थियो भलीकार कंदासीं रंगन भई शाम में डॉक्टर साहब जीअं मां तव्हां खां सवाल कयो हुयो ब्रेक खां पहिरियां वहम जो जंहिंखे तव्हां नॉर्मल पंहिंजी मेडिकल वारी लैंग्वेज में OCD था चओ पिया त इन हवाले सां असांखे ॿुधाए त OCD केतिरी ख़तरनाक थी सघे थी जी पहिरीं पाण सॼो इहो डिस्कस करे चुका आहियूं जेके ज़हनी बीमारियूं आहिनि उन हवाले सां मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त जेकॾहिं कंहिंखे इहो जेकॾहिं उहे सभु शयूं ईअं ई थियनि थियूं जेकॾहिं असीं इन नॉर्मल जेको प्रिवेंशन आहे उन ते बि ॻाल्हाए चुका आहियूं त OCD बि ईअं ई ज़हनी बीमारी आहे जॾहिं दिमाग़ जा या ज़हन जा असांजा केमिकल डिसबैलेंस थियनि था त उहा बीमारी थिए थी जंहिंखे असीं सिंधी में वहम या तोहम परस्ती चऊं ठीकु आहे त उहा जेका असां OCD यानी ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर उन में बि डिपेंड करे थो माइल्ड आहे मॉडरेट आहे या सीवियर आहे त उहा दवाउनि सां बि ठीक थी सघे थी दवाऊं ऐं ॿियो जेको मूं तव्हांखे हाणे नॉर्मल प्रिवेंशन ॿुधाई उन ते जेको आहे सो ठीकु आहे लाइफ स्टाइल तव्हांखे जेके ॿियूं शयूं ॿुधायूं यानी की उहे बि सभु शयूं उहे ज़रूरी आहिनि उन में ॿ शयूं हिकिड़ियूं रहिजी वियूं आख़िर में त हिकिड़ो त उन में गुड ऐं पॉज़िटिव रिलेशनिंग जेका आहे न उहा लाज़मी आहे जंहिंमें पंहिंजी फैमिली मेंबर सां पंहिंजे फ्रेंड्स सां पंहिंजे टीम मेंबर सां पंहिंजे जेको आहे सो ॿाहिरि जेके क्लाइंट्स आहिनि या जेके बि दोस्त यार आहिनि उन्हनि सां बि हिकिड़ी सुठी पॉज़िटिव रिलेशनिंग हुजणु खपे नेगेटिव रिलेशनिंग न हुजणु खपे यानी गुड वाइब्स अचनि गुड वाइब्स अचनि ठीकु आहे न जंहिंमें तव्हांखे को बि अहिड़ी ट्रिगरिंग शयूं जेके तव्हांखे परेशान कनि उन खां अवॉइड करणु खपे छो त तव्हांखे जी मूं तव्हांखे ॿुधायो तव्हांजी प्रायोरिटी जेको आहे न तव्हांजी पंहिंजी ज़हनी सिहत आहे उनखे ठीकु रखणो उन लाइ को बि कंप्रोमाइज़ न आहे करिणो तव्हांखे ठीकु आहे चाहे केतिरी तव्हांखे ऑफर छो न हुजे केतिरी बि तव्हांखे पैसनि कमाइणी पर ज़हनी सिहत खे प्रायोरिटाइज़ करिणो आहे तव्हांखे उन खां पोइ ॿी जेका आख़िर में जेका हुई हिकिड़ी आख़िरी पॉइंट इहा हुई उन में जेके 5-6 ॻाल्हियूं डिस्कस थियूं आख़िर में जेको आहे न हिकिड़ी कंप्लीट स्लीप 7 कलाक जेका आहे न निंड ऐं इहा वेरी करे थी एज जे हिसाब सां नंढड़नि ॿारनि जी वधीक हूंदी आहे पोइ वरी एडल्ट जी जेको आहे सो 7 खां 8 कलाक हूंदी आहे वरी इन हिसाब सां जेको आहे सो वेरिएबल आहे सो इन में निंड में बि जेको आहे सो असां अॼुकल्ह यानी की स्लीप डिसऑर्डर या इंसोम्निया वॾो हिकिड़ो प्रॉब्लम आहे जंहिंजे करे काफ़ी सारा मरीज़ जेके ईंदा आहिनि स्पेशली उहे निंड जे करे छाकाणि त हिकिड़ो त पंहिंजी पाण मेडिकेशन कंदा आहिनि स्लीपिंग पिल्स वठंदा आहिनि इन करे तमामु घणो मसइलो आहे सो इहा OCD जेका ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर जंहिंखे वहम चऊं उहो बि ईअं ई आहे त क़ाबिले इलाज आहे पर जेकॾहिं इनखे शुरू में प्रॉपर तरीक़े सां हुनखे ख़बर पए थी ऐं उहो डॉक्टर वटि पहुचे थो कहिड़े बि डॉक्टर वटि अॼुकल्ह पूरे सिंध में जिते किथे बि जेको आहे सो ज़हनी बीमारियुनि जा माहिर वेठा ई वेठा आहिनि या जेकॾहिं हुते GPs आहिनि जेके हुनजा फैमिली फिजिशियन उहे बि जेकॾहिं मिसाई ॻाल्हि आहे उनखां हू ॾिसे पियो त हीउ पेशेंट ठीकु न पियो थिए त हुनखे कोशिशि करे हुनखे प्रोफेशनल तरीक़े सां हुनखे केॾे रेफर करणु खपे त हुनजी जेका जीअं बीमारी जेका असां तुर्त हुनजो इलाजु थी सघे पोइ जेकॾहिं माइल्ड आहे त पोइ हुन सां गॾु हुनजी साइकोथेरापी बि करे सघिजे थी हुनखे जेको आहे सो दवाउनि सां गॾु साइकोथेरापी ऐं ॿियो जेको हुनजो पंहिंजो रूटीन आहे उनखे बि जेको आहे सो उहो बहितर तरीक़े सां नॉर्मलाइज़ करे लाइफ स्टाइल खे सुठो करे ठीकु आहे सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखे ऐं जेका हीअ एडिक्शन आहे उहा घटि करे जेके ख़ासि करे स्क्रीन एडिक्शन वग़ैरह आहे इहा घटि करे या ॿी कंहिं एडिक्शन में उहो अगरि मुब्तला आहे त उन खां परहेज़ करे अवॉइड करे सो उहो उनजो इलाजु थी सघे थो ठीकु आहे डिपेंड करे थो त ऐं उहो कमु दवा जे लाइ अक्सर मरीज़ छा कंदा आहिनि दवा वठी पोइ डॉक्टर वटि डॉक्टर हुनखे चवंदो आहे त उन में इहो मरीज़नि खे हूंदो आहे त भई डॉक्टर हाणे दवा लिखी ॾे पोइ ॿीहर ॾेखारणु कोन्हे मुस्तक़िल वठंदा पिया आहिनि त उहो ठीकु आहे उहो फॉलोअप ज़रूरी आहे
तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में। डॉक्टर साहब, जीअं ब्रेक खां पहिरियां मां तव्हां सां सुवाल कयो हुयो वहम, ऐं वहम जो को इलाजु कोन्हे चवंदा आहिनि, पर इनखे मेडिकल लैंग्वेज में OCD चयो वेंदो आहे, पर मतिलबु मेडिकल फील्ड चवे थी त इन जो इलाजु आहे। सभिनी बीमारियुनि जो इलाजु आहे, सभु बीमारियूं क़ाबिल इलाजु आहिनि, जेकॾहिं वक़्तु सिर जेके तव्हां हुनखे संभाले वठो ऐं डॉक्टर वटि पहुची वञो त सभिनी बीमारियुनि जो इलाजु आहे। सही। जेकॾहिं जिन बीमारियुनि जो इलाजु आहे उहो बि जेकॾहिं तव्हां वक़्तु गुज़ारे उन खां पोइ आख़िरी स्टेज ईंदा त पोइ उहा टर्मिनल स्टेज हूंदा, उन ते ज़ाहिर इलाजु न आहे। तंहिं करे तुर्त जेको आहे न, तुर्त जॾहिं बि को मसइले जी ख़बर पए त तुर्त डॉक्टर वटि पहुचो। ऐं ईअं कोन थो चवां त आउं सिर्फ़ु असांजी फील्ड वारनि डॉक्टरनि, तव्हां जिते बि रहो था पूरे सिंध में, ॻोठनि में, शहरनि में, घटियुनि में, जिते बि रहो था उते जिते बि जॾहिं को मसइलो थिए हुनखे लिकायो न, हुनखे वञी डॉक्टर सां डिस्कस करियो। छाकाणि डॉक्टर जेको हूंदो आहे न उनखे बीमारी जी ख़बर हूंदी आहे, उनखे यानी की अंदरूनी ॿाहिरी तौर ते सभिनी जिस्म जे उज़वनि जी, हिसनि जी सभिनी ख़बर हूंदी आहे। तंहिं करे डॉक्टर खां का बि शइ लिकायो न, लिकाईंदो त पोइ उन डायग्नोसिस में मसइलो थिए थो। तंहिं करे डॉक्टर खे तव्हां पंहिंजो वञी तुर्त जेको आहे सो मसइलो बयानु करियो त तव्हांखे डॉक्टर में हिस्ट्री वठी उन जेका ज़रूरत हूंदी पोइ उनजी जेको आहे सो असेसमेंट करे तव्हांखे इलाजु कंदो। ऐं उन ते असां डिस्कस करे चुका आहियूं त दवाऊं, थेरापीज़ ऐं गॾोगॾु प्रिवेंशन, इहे सभई शयूं डॉक्टर साहब जेके मेडिसिन्स वठी सुम्हनि था राति जो, निंड जूं दवाऊं, या त डॉक्टर हिकिड़ो दफ़ो प्रिस्क्राइब करे थो त भई तव्हां फॉर द टाइम बीइंग खाओ, तव्हां ठीकु थी वेंदव, पर माण्हू उन जा एडिक्टिव थी वेंदा आहिनि, ठीकु आहे न, ऐं वरी वराए करे डॉक्टर ॾे न वेंदा, डॉक्टर खे ॾेखारींदा न, बसि हुननि खे निंड अचे थी, उन सां हू आराम कनि था, त हुनखे पोइ सालनि जा साल वेठा था खाइनि, त इहो केतिरो नुक़सानु आहे? तमामु घणो नुक़सानदायक। का बि शइ जेकॾहिं तव्हां ज़रूरत खां वधीक इस्तेमालु कंदव त उहा नुक़सानदाह हूंदी आहे। असल में डॉक्टर जेको आहे सो पंहिंजे प्रोटोकॉल जे हिसाब सां जेका मरीज़ जी रिक्वायरमेंट हूंदी आहे, घुर्ज हूंदी आहे, उन मुताबिक़ डॉक्टर चवंदा आहिनि त हीअ दवा हेतिरा ॾींहं खाइणी आहे, वरी हेतिरे 2 हफ़्तनि खां या महीने खां तव्हांखे वरी वापसि ॾेखारिणो आहे। मरीज़ छा कंदा आहिनि, सिर्फ़ु भले चाहे उहो यानी की खाईंदड़ पींदड़ घर जा हुजनि, पर चवंदा डॉक्टर खे छो फी ॾिजे, हल पाण वठंदा था रहूं। पोइ उहा जेका आहे न दवा, जेका निंड जी हुजे या का बि ॿी दवा हुजे, उहा वधीक नुक़सानदाह हूंदी आहे। सिर्फ़ु फी बचाइण जे चकर में जेकॾहिं मुंहिंजे ख़्याल में तव्हां जेकॾहिं डॉक्टर खे प्राइवेट तौरु नथा ॾेखारणु चाहियो त तव्हां भले कंहिं सरकारी अस्पताल में हलिया वञो जिते सभु डॉक्टर मौजूदु हूंदा आहिनि। अॼुकल्ह त डिस्ट्रिक्ट लेवल ते ऐं जेके बि वॾियूं वॾियूं अस्पतालूं आहिनि, प्राइमरी, सेकेंडरी, टर्शरी केयर जेके बि आहिनि, हर शहर में जेके बि तक़रीबन सिंध जा जेके बि डिविजनल हेडक्वाटर आहिनि उते तक़रीबन सभु जेके आहिनि से डॉक्टर वेठा आहिनि। तव्हां जेकॾहिं कंहिंखे प्राइवेट में नथा ॾेखारियो तव्हां उते वञी ॾेखारियो, जीअं तव्हांखे तुर्त तव्हांजे मसइले जो हल थी वञे। ऐं तव्हां जेकॾहिं सेल्फ मेडिकेशन कंदा रहंदा, जेका ख़तरनाक हूंदी आहे, सेल्फ मेडिकेशन कॾहिं बि न वठणु खपे। ऐं उहा जेका आहिनि हर दवा जा पंहिंजा साइड इफेक्ट आहिनि। जेकॾहिं हुनजो जंहिं मक़सद लाइ ॾिनी वञे थी, जीअं हाणे तव्हां कंहिं बि मसइले लाइ कंहिं बि डॉक्टर वटि वञो था, मिसाल जी ॻाल्हि आहे, उन वक़्तु उहो मसइलो हूंदो आहे, पर जॾहिं तव्हां उहो लगातार उहा दवा वठंदा पिए ऐं तव्हां जेको डॉक्टर खे ॿुधाइण खां बिना पंहिंजी मर्ज़ी सां वठो पिया, त उहा पोइ नुक़सानदाह हूंदी आहे। सो इन करे सेल्फ मेडिकेशन जेका आहे, पंहिंजे पाण मुरादो दवाऊं वठणु तमामु घणियूं, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी सिहत जा ताईं सॼण आहियो त पोइ तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां दवा न वठो, उन लाइ तव्हांखे डॉक्टर जी एडवाइस वठणु ज़रूरी, तमामु ज़रूरी आहे। ऐं जेके भाइर या भेनरूं असांजूं जेके राति जे टाइम निंड जी दवा वठी सुम्हनि था, ऐं हिकिड़ो दफ़ो डॉक्टर जेकॾहिं तव्हांखे प्रिस्क्राइब कई आहे ऐं तव्हां हुनखे लॉन्ग टर्म में वठंदा था रहो, त इन्हनि शयुनि खां बि अवॉइड कयो। बहितर इहो ई आहे त इमीडिएट बेसिस ते तव्हां पंहिंजे उन ई डॉक्टर ॾे वञो, उनखे ॿुधायो त तव्हां हेतिरे अरसे लाइ ॾिनी हुई, पर मूंखे हेतिरो अरसो थी वियो आहे खाईंदे, त हाणे मां छा कयां, त डॉक्टर तव्हांखे बहितर गाइड करे सघनि था। त सेल्फ मेडिकेशन हुअं बि मां चवंदी आहियां, हर चवंदी आहियां, हर शो में चवंदी आहियां त सेल्फ मेडिकेशन त हुअं बि न कजे, ॾाढो नुक़सानु आहे। को बि इशू आहे, हिकदमि तव्हां डॉक्टर ॾे वञो, डॉक्टर खां प्रिस्क्राइब दवाऊं वठो ऐं डॉक्टर खां पुछो त केतिरे अरसे ताईं मूंखे इहे दवाऊं खाइणियूं आहिनि ऐं नेक्स्ट फॉलोअप मुंहिंजो कॾहिं आहे। ऐं जॾहिं बि डॉक्टर तव्हांखे चवे थो त हफ़्ते खां पोइ, महीने खां पोइ, 6 महीननि खां पोइ मूं वटि लाज़मी अचो, त बराए महिरबानी डॉक्टर ॾे विज़िट ज़रूरु कंदा कयो। त भाउ, हींअर तव्हां असांखे छा पिया ॿुधायो? जीअं की असांजा तमामु सुठा दोस्त आहिनि, सुठा शाइर, अयाज़ लतीफ़ दायो साहब, उन्हनि जी शाइरी आहे पेश ख़िदमत, उन्हनि खे ई डेडिकेट कंदासीं।
थोड़ी थोड़ी निगाह थोड़ी थोड़ी निगाह पर के थारे वफा थोड़ी थोड़ी निगाह पर के थारे वफा दिल मा उतरी
ख़ूबसूरत धुन, तमामु मशहूरु धुन ऐं काफ़ी पुराणी धुन आहे इहा, जंहिंखे तमामु घणो पसंदि बि कयो वियो हुयो उन दौर में। होंठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर लो, वाह बन जाओ मीत मेरे। क्या बात है। त इहा धुन तव्हां कॉपी करे इन ते पंहिंजी धुन ठाही, अलॻि हिकिड़ी शाइरी ठाही, त सुठो लॻो, मतिलबु डिफरेंट आहे पर सुठो लॻो। सिंधी मौसीक़ी ऐं सिंधी शाइरीअ में तमामु सुठो लॻो। हा, मतिलबु इन तरह जी धुन मां घटि ॿुधियूं आहिनि पर घटि आहिनि, छो जो इहे पुराणा क्लासिकल ग़ज़ल्स थी विया जेके असांजे भर वारे मुल्क जा जेके फेमस कलाम आहिनि, इहे जेके अॼु बि असां जेकॾहिं इन्हनि खे धुन ठाहे करे सदाबहार जगजीत खे माना तव्हां खराज जे तहसील जी बिल्कुलु ईअं आहे, ज़बरदस्त, बहितरीन। सर डॉक्टर साहब जीअं त थोरो असां ॻाल्हायूं था, एडिक्शन सेंटर जा डायरेक्टर बि आहियो, त इते ॿुधायो त इते नौजवान जो रेशो केतिरो आहे तव्हां वटि जेको अचे थो? ॾिसो जेको आहे सो इन में जेके नौजवान आहिनि ई तक़रीबन मेजॉरिटी नौजवान आहिनि। अॻे त सिर्फ़ु यूनिवर्सिटी लेवल ताईं हूंदा हुआ, हाणे त कॉलेज स्कूल लेवल जा बि जेके आहिनि से ठीकु आहे। उनमें सिर्फ़ु नशा जेके असांजे ज़हन खे ख़राबु था कनि उहे न, पर अॼुकल्ह स्क्रीन एडिक्शन जो तमामु वॾो जेको आहे सो नुक़सानु आहे। स्क्रीन एडिक्शन जो वधंदड़ इस्तेमालु, जंहिंमें असीं मोबाइल जी मूं तव्हांखे ॿुधायो, त उनजे करे जेको आहे सो उहा जेका निंड ॿार नथा कनि जेका हुननि खे करणु खपे, छाकाणि त उहा स्क्रीन एडिक्शन एतिरी वधी वई आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त निंड जी जेके स्लीप डिसऑर्डर जेके आहिनि से उहे तमामु घणा आहिनि अॼुकल्ह, जेके उनजा मरीज़ तमामु घणा आहिनि। उनजो मेन उनजी जेको सबबु आहे उहो इहो ई आहे त तव्हां स्क्रीन वधीक यूज़ करियो था। इवन तव्हां जेॾी महिल सुम्हो था उन वक़्तु तव्हां वटि मोबाइल, लैपटॉप या आईपैड उहो गॾु ई, ठीकु आहे, इहो तमामु ख़तरनाक आहे। ठीकु आहे न, इन सां तव्हांजी ज़हनी सिहत ख़राबु थिए थी, पर तव्हांजी निंड बि डिस्टर्ब थिए थी। जेॾी महिल निंड डिस्टर्ब थिए थी त पोइ तव्हांखे सुबुह जो वरी उथण महिल बि प्रॉब्लम थिए थो, मसइलो थिए थो। तंहिं करे कोशिशि करियो त स्क्रीन एडिक्शन खे घटायो ऐं उन सां गॾु जेके ॿिया नशा आहिनि उन में त जेका बि हुकूमत वक़्तु आहे उन्हनि खे इन ॻाल्हि ते जेको आहे सो उनजा सदबाब करणु खपनि त नौजवाननि ताईं इहो नशो कीअं पहुचे थो, त उनखे बुंजी ॾियणु खपे त नशो पहुचे ई न, जेको काज़ आहे उहो माना तॾहिं थो शुरू थिए जॾहिं तव्हां नशो वाफ़र मिक़दार में, छाकाणि जेको बि ड्रग एडिक्ट आहे उनखे ख़बर आहे सॼी, असांखे ख़बर कोन्हे, उनखे ख़बर आहे त नशो किथां मिले थो ऐं किथे सप्लाई थिए थो, सो उन जूं मख़सूस जायूं आहिनि, उतां वञी हू वठंदा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि ते आउं सिर्फ़ु इहो चवंदुसि त हर घर खे, हर ख़ानदान खे, हर फैमिली खे, माउ पीउ खे पंहिंजे ॿारनि जो ख़ासि ख़्यालु रखणु खपे। हुनखे सिर्फ़ु हर शइ जी सहूलियत ॾियणु, उहो तव्हां पंहिंजी ज़िमेदारी पूरी न करे, पर हुनजी जेको हू किथे वञे थो, किथे उते वेठो, हुनजी सोबत कंहिंसां आहे, किथे हू पंहिंजो टाइम गुज़ारे थो, स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी खां पोइ हू टाइम ते घर पहुचनि था नथा पहुचनि, या उते उन्हनि जी जेका असां सोबत कंहिंसां आहे, कंपनी कंहिंसां आहे, उन ते चौकसि रहणु, उन ते नज़रदारी करणु तमामु घणी ज़रूरी। तव्हां सिर्फ़ु यानी उन्हनि खे इहो स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि जे हवाले करे ऐं उते जेको आहे सो उनखां गैर ज़िमेदारी तव्हां नथा करे सघो, उन ते चौकसि रहणु, उन ते नज़रदारी सुपरविजन तमामु घणी आहे। ऐं ॿियो आउं चवंदुसि त जॾहिं ॿार तव्हां वटि तव्हीं जेकॾहिं वर्किंग वेमेन आहियो या मेल आहियो, तव्हां केरु बि आहियो, चाहे तव्हां जॉब करियो था, बिज़नेस करियो था, त तव्हां पंहिंजो हिकिड़ो वेलो जेको मानी जो आहे न उहो ॿारनि सां गॾु गॾिजी वेही खाओ, त उन ते तव्हांजा जेके व्यूज़ आहिनि एक्सचेंज थियनि था, पोइ तव्हां हिक ॿिए खे ॿुधो त हुन जो जेको आहे सो ॿारनि जा ख़्याल छा आहिनि, ॿार अॼु छा पियो पढ़े, छा पियो वापराए ऐं कंहिंसां उथे वेहे पियो, त उहो तव्हांखे सॼी उनजे रूटीन जी ख़बर पए। छाकाणि त हींअर इहा हिकिड़ी तलख़ हक़ीक़त आहे, हिकिड़ी तमामु कड़ो सच आहे त तव्हां जेकॾहिं घर में 5 भाती आहियो, 2 ज़ाल मुड़ुस या 3-4 ॿार आहिनि, तव्हां ॾिसो गॾु हूंदे हिकिड़े कमरे में बि पर फिज़िकली आइसोलेटेड आहियो, यानी फिज़िकल डिस्टेंस एतिरो आहे, हर को पंहिंजी डिवाइस में लॻो पियो आहे, ऐं पोइ चाहे को लैपटॉप ते आहे, को मोबाइल ते आहे। तंहिं करे महिरबानी करे इहो जेको आहे सो इहा थोरी गैर ज़िमेदारी इहो मुज़ाहिरो आहे, ऐं कोशिशि करे जेका आइडियल पेरेंटिंग थींदी आहे न, आइडियल पेरेंटिंग बि हिकिड़े क़िस्म जो माना स्किल आहे, फ़न आहे, हिकिड़ो फुल फ्लेज सब्जेक्ट आहे। सो उनखे जेकॾहिं शादीशुदा मायूं आहिनि या जेकॾहिं ॿार आहिनि, उहे बि इन ॻाल्हि जो ख़ासि ध्यानु रखनि, उन ते माइटनि जे तरफ़ां जेको आहे तव्हां सिर्फ़ु हर शइ उनखे हुनजूं सभु ख़्वाहिशूं या फरमाइशूं पूरियूं करे उन खां तव्हां बिल्कुलु जेको आहे सो गाफ़िल न बणिजो, पर उन ते इहो बि ॾिसो त हू करे छा पियो, सो इन ते उहा नज़र रखणु ज़रूरी आहे। छाकाणि जेकॾहिं ॿार जो ज़हनी तौर ते नंढे हूंदे खां, ऐं तव्हांखे ख़बर आहे इहे ADHD जेका आहे असां घणो उहा तक़रीबन अॼुकल्ह इन करे वधनि पिया, ॿारनि जी जेको आहे सो तइदादु वधे पियो। इहे अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके ज़हनी बीमारियूं जेके यानी कि ॾींहों ॾींहुं वधनि थियूं, ऐं असांखे इन ॻाल्हि ते सोशल मीडिया जो फ़ाइदो वठिजे पॉज़िटिव, जीअं पाण पहिरीं बि जेको आहे सो इहो डिस्कस करे विया आहियूं त प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर, ठीकु आहे। सो इन करे तव्हांखे जेकॾहिं पंहिंजनि ॿारनि सां प्यारु आहे त उन ते थोरी नज़रदारी करियो,
उन्हनि खे तव्हां बिल्कुलु गाफ़िल न बणिजो, उनखां तव्हां बिल्कुलु जेको आहे सो उन्हनि जे लाइ केयरलेस न थियो, छाकाणि ॿार हूंदो आहे जेसि ताईं वधंदो, ग्रोइंग ॿार ते ख़ासि करे वधीक ध्यानु ॾियो, जेके स्कूल गोइंग ॿार आहिनि, बिल्कुलु सही ठीकु आहे। सो इन ते तमामु घणो उनजे खाधे पीते ते, उहो खाधो टाइम ते वठे थो नथो वठे, या उनजी जाइ ते ग़लति जंक शयूं त कोन पियो वठे जेके उनजी सिहत खे वधीक बिगाड़ीनि पियूं या ख़राबु कनि पियूं। तव्हांखे मुंहिंजो ॿुधायो, जेको तव्हां हिकिड़ो ॻाल्हि पुछी त ईटिंग डिसऑर्डर बि हिकिड़ी नफ़्सियाती बीमारी आहे। सो ठीकु आहे, उन ईटिंग डिसऑर्डर खां बचणु खपे, छाकाणि जेको सॼी राति जाॻंदा ॿार त हुनमें ज़ाहिर आहे हुनखे बुख बि वधीक लॻंदी, बुख वधीक लॻंदी त ज़ाहिर आहे पोइ हू उन हिसाब सां हुनजो जंक फूड ॾे वेंदो, ऐं पोइ हुननि जो जेको आहे सो उन सां गॾु डायबिटीज़ वधे पई, ठीकु आहे न, शुगर बि वधे पई, ऐं ओबेसिटी जंहिंखे मोटापो चऊं या थोल जेका आहे सा वधे पई। सो इन्हनि सभिनी शयुनि ते नज़र रखण जी ज़रूरत आहे। तव्हां पाण जेकॾहिं माना हिकिड़ा ज़िमेदार माउ पीउ आहियो या घर जा सरबराह आहियो त तव्हांखे ॿारनि ते लाज़मी नज़र, ॿारनि खां तव्हां बिल्कुलु जेको आहे सो केयरलेस न थियो, ॿारनि ते नज़र रखणु ज़रूरी आहे। ऐं ॿी जेका ॻाल्हि मूं तव्हांखे चई पई त निंड जे लाइ बि निंड हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंजे लाइ तव्हांखे हिकिड़ो माहौल ठाहिणो पए थो। निंड जे लाइ यानी कि निंड जी हिकिड़ी शर्त इहा हुजणु खपे त जेको बि बेडरूम या जेको सुम्हण जो कमरो हुजे, चाहे उहो ॿारनि जो हुजे या तव्हांजो पंहिंजो हुजे, त उते तव्हां बिल्कुलु डार्कनेस हुजे, ऊंदाहि हुजे, ख़ामोशी हुजे, ठीकु आहे, ऐं डिस्टर्बेंस न हुजे, ठीकु आहे न, बिल्कुलु कामनेस हुजे, यानी कि ठीकु आहे, ऐं डार्कनेस हुजे। त छाकाणि त जेको असांजो मेलाटोनिन जेको आहे सो उहो प्रोड्यूस थिए थो, उन लाइ बिल्कुलु इहे सभु शयूं जेके आहिनि आइडियल हुजणु ज़रूरी आहिनि। ऐं ॿियो जेको कमिरो हुजे साफ़ु सुथिरो हुजे, मेसी न हुजे, ठीकु आहे न, टिड़ विखड़ न थियल हुजे, साफ़ु सुथिरो जहिड़ो हाल आहे। ऐं नथो चवां त आउं सिर्फ़ु अमीरनि लाइ पियो ॻाल्हि करियां, जेको जंहिं हाल में रहे थो, सफ़ाई सुथराई तमामु ज़रूरी, सफ़ाई सुथराई सां जेको आहे न असांजी अधु बीमारी ख़तमु थी वञे, ठीकु आहे। इन करे ॿारनि खे बि नंढे हूंदे खां डिसिप्लिन सेखारियो त ज़िंदगी कीअं गुज़ारियो, उनखे ज़िमेदारियूं ॾियो ॿारनि खे। ईअं बिल्कुलु तव्हां जेको आहे सो ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां चवंदा आहियो न त यानी कि चट सां गॾु लठ बि ज़रूरी आहे, ठीकु आहे, त ॿारनि खे यानी सम्झदारी आणण लाइ ॿारनि खे इहे सभु शयूं सेखारणु ज़रूरी आहे। ॿार नंढे हूंदे खां वठी पंहिंजी ज़िमेदारी महसूसु कनि, त असां कोशिशि करियूं त ॿारनि खे एतिरो लग्ज़रियस न ठाहियूं जो हू जीअं वॾा थियनि त हू ॿिए जा मोहताज थी वञनि। सो निंड जे लाइ जेके आहिनि इहे शयूं ज़रूरी आहिनि, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, टाइम ते सुम्हिजे, टाइम ते उथिजे, ऐं शाम जे वक़्तु ख़ासि करे कोशिशि करियो खाधो उहो खाओ जेको सुम्हण खां पोइ तव्हांखे परेशान न करे, बीमार न करे, ऐं तव्हां सुकून जी निंड सुम्हो। तंहिं करे कोशिशि करियो त हेल्दी बैलेंस डाइट इस्तेमालु करियो, ऐं घणे जेको ड्रिंक्स खां या घणियूं जेके जूस आहिनि या सॉफ्ट ड्रिंक्स आहिनि उन्हनि खां अवॉइड करियो शाम जे वक़्तु ख़ासि करे। ऐं कोशिशि करियो त जेको आहे सो उन में अहिड़ी का बि शइ इस्तेमालु न करियो जंहिंसां तव्हांखे एसिडिटी थिए, तव्हांजो मैदो ख़राबु थी वञे, जंहिंजे करे तव्हांजी निंड ख़राबु थिए, निंड ख़राबु थी त वरी पोइ सुबुह जो तव्हांजो मसइलो थींदो। करे कोशिशि करियो जेको प्रिवेंशन ते असां ॻाल्हि कई आहे न, जंहिंजे लाइ करे अॼु असां हीउ सेशन कयो आहे, त उनमें प्रिवेंशन ते जेतिरो ज़ोर ॾींदव त पोइ तव्हांखे असां डॉक्टरनि खां बचणो पवंदो, दवाउनि खां बचणो पवंदो, ऐं तव्हांखे थेरापीज़ खां बचणो पवंदो। बिल्कुलु। थैंक यू सो मच डॉक्टर साहब फॉर कमिंग एंड जॉइनिंग अस। इलाही ज़बरदस्त तव्हां सां ॻाल्हियूं थियूं। ज़रूरु ज़रूरु मैसेज ज़रूरु। अच्छा ख़तमु पियो थिए न, कंक्लूड पियो। इन कंक्लूशन ते आउं तव्हांजी प्लेटफॉर्म तां आउं अॼु पंहिंजूं मुंहिंजी जेका अम्मा आहे उन समेत दुनिया जूं जेतिरियूं माइरूं आहिनि उन्हनि खे आउं जेको आहे सो ट्राइब्यूट पेश कंदासीं, उन्हनि जे पेरनि ते हथु रखी, छाकाणि त माइरूं जेके आहिनि हर ॾींहुं माउ जो हूंदो आहे। सो पंहिंजे माउ पीउनि जो ख़्यालु करियो ऐं कोशिशि करियो त जेके आहिनि उन्हनि जी एतिरी सेवा करियो, एतिरी ख़िदमत करियो जो हुननि खे कॾहिं बि तव्हां मां कोई शिकायत जो मौक़ो न मिली सघे, ऐं हुननि सां कॾहिं बि कावड़ सां न ॻाल्हायो। जॾहिं छाकाणि त तव्हां उहो वक़्तु सोचियो जॾहिं तव्हां नंढड़ा हुआ, तव्हां जंहिं वक़्तु हुनखे तंग कंदा हुन कॾहिं बि तव्हांखे जेको आहे सो दड़को न ॾिनो। तंहिं करे मुंहिंजी छाकाणि त मुंहिंजी माउ सां मुंहिंजी इमोशनल अटैचमेंट आहे, बल्कि सभिनी जी हूंदी। सो जेके माइरूं आहिनि उन्हनि सभिनी जो एतिरो ख़्यालु करियो, एतिरो क़दुरु करियो, एतिरी इज़त करियो, हुननि जी सेवा करियो, ख़िदमत करियो, त जीअं हुननि खे कॾहिं बि ज़हन में तव्हांजे लाइ का बि कावड़ या गुस्सो, इवन एसि ताईं चयो वेंदो आहे माउ जी गार या कावड़ बि जेको आहे न हिकिड़ी दुआ हूंदी आहे। तंहिं करे अॼु जे हिन शो तां आउं सभिनी माइरुनि खे जेको आहे सो आउं जेको आहे सो ॿिन्ही हथनि सां सलाम ऐं नमस्ते कंदसि त उहे ख़ुशि रहनि, आबाद रहनि। आमीन आमीन। असांजी जेके बि अमड़ियूं आहिनि, जेके बि सॼी दुनिया में माउ आहिनि, उन्हनि सभिनीनि खे अल्लाह सां ख़ुशि रखे, सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे। थैंक यू सो मच वंस अगेन। ऐं वेंदे वेंदे भाउ तव्हां खां गानो ज़रूरु ॿुधंदासीं, ऐं इंशाअल्लाह व्यूवर्स तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। सुभाणे जुमो आहे, ज़बरदस्त ट्रांसमिशन थींदी सुभाणे बि इंशाअल्लाह। सो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अल्ले बुझा पार बड़ा बुझा साफियड़ा।
सुना